बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणी जल जलालुहु, पाणी जान जमाल, पाणी सूरत पिणीअ जी, पाणी हुस्न कमाल, पाणी पीर मुरीद थिए, पाणी पाण ख़याल, सभु ई हाल मंझाई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियूं था त सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। ऐं हमेशह चवंदी आहियां त सुबुह जो पहर सुठो पहर थिए थो। घणा माण्हू हूंदा आहिनि जिन खे सुबुह जो पहर वणंदो आहे, ऐं कुझु चंद माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे राति जो पहर सुठो लॻंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, राति जे वक़्त में जॾहिं तव्हां पंहिंजे तमामु कमकारनि खां थकिजी ऐं जॾहिं तव्हां सुम्हंदा आहियो, निंड कंदा आहियो, जॾहिं निंड तव्हांखे नसीबु थींदी आहे त पोइ सुबुह जो पहर हूअं ई पाण खे सुठो लॻंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। पर मौसम जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पूरो पूरो इम्पैक्ट पवंदो आहे। तव्हांजी फिज़िकल हेल्थ ते बि उहो इम्पैक्ट पवे थो, उन ई तरह तव्हांजी मेंटल हेल्थ ते बि मौसम जो पूरो असरु पवे थो। मौसम सुठी आहे त पोइ तासुरात सुठा हूंदा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ ख़्यालात बि उन तरह सुठा हूंदा आहिनि। ऐं जॾहिं इंसानु ख़ुशि हूंदो आहे, ख़ुशि मिज़ाजी में इंसानु घणो सुठो कमु करणु चाहींदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इनपुट जॾहिं सुठो आहे त पोइ आउटपुट बि उन ई तरह पाण सभिनीनि खे तमामु सुठो मिलंदो आहे। पर मौसम सख़्तु आहे, गरम मौसम आहे, एक्सट्रीमली वार्म वेदर आहे। ऐं हिन मौसम में घणो हूअं बि पाण जंहिं बि स्क्रीन खे ॾिसूं था, तव्हां सोशल मीडिया ते आहियो, को बि पेज तव्हां फॉलो करियो था, हर जॻह तव्हांखे इंस्ट्रक्शन्स ज़रूरु मिलनि थियूं। सो जॾहिं ॿाहिरि निकिरो था त पंहिंजो ख़्यालु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां जेतिरो पाण रखी सघूं था ओतिरो त उहो ख़्यालु माउ पीउ बि कोन रखी सघंदा आहिनि। पाण सां गॾु पाणी जी बोटल हिकिड़ी ज़रूरु कैरी कंदा कयो जॾहिं ॿाहिरि वञो था। अम्ब्रेला जो यूज़ इलाही सुठो हूंदो आहे, नमकीन पाणी जो इस्तेमालु सुठो हूंदो आहे। असांजे जिस्म खे पाणी जी 70 to 80% ज़रूरत हूंदी आहे। ऐं हिन मौसम में कोशिशि कयो त तव्हां जेको आहे सो हाइड्रेटेड हुजो, डिहाइड्रेशन खां बचो, रीहाइड्रेट पाण खे करियो। ऐं इहा बि कोशिशि हुअणु खपे त असां जेको बि कमु करे रहिया आहियूं, जिथे बि आहियूं, त पंहिंजो पाण खे न उन ओवरलोड खां बचायूं। ठीकु आहे, असां हिकु जॉब खां पोइ ॿी जॉब बि करे रहिया हूंदा आहियूं, गुज़र सफ़र हर कंहिंखे पंहिंजो करिणो हूंदो आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, लाइफ जे पैटर्न खे उन तरह वठी हलिणो हूंदो आहे। पर हमेशह हिकिड़ी ॻाल्हि पाण सभु मञूं था त जी ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। पाण ठीकु आहियूं त ऑब्वियसली पोइ कमकार पाण खे सुठा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। नाज़रीन, उन खां अलावा जॾहिं मौसम जी ॻाल्हि थिए थी ऐं एक्सट्रीमली वार्म वेदर जंहिंखे पाण चऊं था, घुट बि आहे, ॿूसट बि आहे उन में। उन ई तरह असांजे माण्हुनि जे ज़हननि में बि घुट ऐं ॿूसट ज़रूरु हूंदी आहे। उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। पर फ़िलहालु जेको आहे सो सभिनीनि खे ख़बर आहे त मिठीअ में बि बरसाति पई आहे, थर में बि मींहोकी थी आहे। उन खां अलावा कराची में बि कुझु जॻहियुनि ते मींहुं वठो आहे। ऐं होपफुली त पाण वटि हैदराबाद में बि सुठो मींहुं पवंदो, छो त सफोकेशन तमामु घणी आहे। ऐं झुड़ाली मौसम पाण ॾिसूं पिया, उन खां पोइ हवा बि बंदि आहे, घुट आहे, त मींहं जो ॿुधायो वञे पियो। ख़ैर जो बरसातूं थियनि, सुठियूं बरसातूं थियनि, ऐं थोरो जेको आहे न इन घणी गर्मी वारी मुंद खां, मौसम खां थोरो जेको आहे पाण खे रिलीफ बि मिली सघे। सो अलाह साईं खां दुआ आहे त मींहुं वसे ऐं ख़ैर जो मींहुं वसे। थर जी जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त हूअं थर त चयो वेंदो आहे बर आहे, पर जॾहिं मींहुं वसंदो आहे, मींहोकी थींदी आहे, त पोइ थर वाक़ई थर बणिजी वेंदो आहे। ऐं हिकिड़ी टूरिज़म पॉइंट बि असां हुनखे एज़ अ टूरिज़म पॉइंट बि पाण उनखे ॾिसूं था। ऐं काफ़ी सारा माण्हू मींहोकी मौसम में ई थर घुमंदा आहिनि। मिठीअ जी छा ई ॻाल्हि कजे, उहा सरज़मीन ई अहिड़ी आहे जिते मींहुं पवंदो आहे त पोइ गुलज़ारियूं हूंदियूं आहिनि। उमरकोट जी ॻाल्हि कजे, मिठी जी ॻाल्हि कजे, ओवरऑल थर जी ॻाल्हि कजे, कारूंझर जी ॻाल्हि कजे, त पोइ जॾहिं मींहुं वसंदो आहे त पोइ उते बहारियूं हूंदियूं आहिनि, उते सावक हूंदी आहे, उते उहा ख़ूबसूरती हूंदी आहे। ऐं उते जेको आहे सो घणा तरह माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन मौसम में घुमणु वञनि था। ऐं मींहुं जॾहिं वसंदो आहे त वाक़ई पोइ थर पुकारे रहियो हूंदो आहे। पाण सभु सिंधी जेको आहे न मिस करे रहिया हूंदा आहियूं उन थर जी सरज़मीन खे, उतां जी आबहवा खे, उतां जी ग्रीनरी खे, उतां जी ख़ूबसूरती खे। ऐं उते जॾहिं मोर टिलंदा आहिनि ऐं मोर नचंदा आहिनि त वाक़ई में पोइ समाउ जॾहिं उन तरह हूंदो आहे त पाण सभु जेको आहे सो उन रंग में रंगजी वेंदा आहियूं। ऐं हूअं बि नेचर सां जेको इंसानु लॻाव रखंदो आहे, उहो इंसानु हसास तबियत जो हूंदो आहे। ऐं आर्टिस्टिक जेके बि पर्सनैलिटीज़ हूंदियूं आहिनि, उहे हसास हूंदियूं आहिनि, उहे दर्दु रखंदियूं आहिनि। इंसान जो दर्दु रखणु, जॾहिं को इंसान जो दर्दु रखे थो त उते ई इंसान जी इंसानियत जेको आहे न ख़बर पवंदी आहे। सो जेके बि आर्टिस्ट हूंदा आहिनि
उन्हनि जी ॾाढी नरम तबियत हूंदी आहे, ॾाढा काम हूंदा आहिनि, हर शइ खे महसूसु कंदा आहिनि, पंहिंजे मारोड़नि जे दर्द खे महसूसु कंदा आहिनि। पोइ आर्ट जे कंहिं बि फॉर्म में तव्हां उनखे परफॉर्म कंदे ॾिसो था त पोइ उहो आवाज़ु उन्हनि मारोड़नि जो ई हूंदो आहे, हिन धरती जो ई हूंदो आहे। ऐं असां जेको आहे सो रक़्स में तरंदे बि जेको आहे सो हिकु आवाज़ु बुलंद थींदे ॾिसंदा आहियूं। मुख़्तलिफ़ इशूज़ जॾहिं थींदा आहिनि त पोइ रक़्स जे ज़रिए बि जेको आहे सो हिकु आवाज़ु बुलंद थींदो आहे, रक़्स जे ज़रिए बि उहो एहतिजाज थींदो आहे। जीअं मूं मोर जी ॻाल्हि कई न त मोर जॾहिं ख़ुशहाली हूंदी आहे त मोर टिलंदो आहे, पर असांजा आर्टिस्ट जॾहिं ॾुखियायूं हूंदियूं आहिनि त उन में बि पंहिंजे आर्ट जे ज़रिए दुनिया खे पैगाम पहुचाए रहिया हूंदा आहिनि। उनजो हिकिड़ो पंहिंजो स्लोगन हूंदो आहे ऐं उहे बि अमन जा राही हूंदा आहिनि। नाज़रीन, हीअ धरती हूअं बि अमन जी धरती रही आहे, पाण सभु अमन जा राही आहियूं। जॾहिं उहे अमन जा पखी उॾामंदा आहिनि, हिकु ई पैगाम खणी उॾामंदा आहिनि त अमन असांखे खपे थो। कल्ह जे ॾींहं ते हिकिड़ी कोटेशन पढ़ी हुयमि त असां जेको आहे सो दुनिया में एतिरो त बारूद गॾु कयो आहे। उहा बि साईं मोहम्मद इब्राहिम जो जॾहिं पंहिंजा किताब उन लिखिया त उन्हनि हिकिड़ी कोटेशन उन्हनि बि इन ॻाल्हि खे कोट कयो आहे त दुनिया में एतिरो त बारूद गॾु थी चुको आहे जो हेतिरियूं हज़ारे दुनियाऊं तबाह थी सघनि थियूं। हिकु दुनिया छा, हज़ारे दुनियाऊं तबाह थी सघनि थियूं। पाण ईरान ऐं इसराइल जे इशूज़ ते हिन प्रोग्राम में ॻाल्हायो आहे ऐं इहो हिकु हाइप क्रिएट करे वियो आहे दुनिया में इशू। पाण दुआ गो आहियूं त इहे जंगियूं जेको आहे सो अमन में तब्दील थियनि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सवाल इहो पैदा थिए थो जंग जॾहिं बि लॻे थी, जिते बि लॻे थी त उनजो हिकिड़ो इम्पैक्ट कंहिं हिकु खिते ते, कंहिं हिकु कंट्री में, कंहिं हिकु कॉन्टिनेंट में न हूंदो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो असरु पूरी दुनिया ते पवे थो। वणिज वापार बि रुकिजी वेंदो आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट रुकिजी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं ईरान खे ख़तरो आहे त ऑब्वियसली पोइ चाइना खे बि आहे। ऐं चाइना जो तव्हांखे ख़बर आहे पूरी दुनिया सां लिंकेजिस आहिनि। ऐं चाइना उहो मुल्क आहे जंहिं मुल्क घटि टाइम में वणिज वापार जे ज़रिए, ॾे वठि जे ज़रिए पंहिंजे इन स्किल खे उन एतिरो त इनहेंस कयो जो दुनिया सां उनजो अहिड़ो त ॻंढापो थी वियो आहे जो अधु दुनिया ते ईअं चई सघूं था, अधु दुनिया खां वधीक जेको आहे सो चाइना जो उहो हथु दुनिया सां गॾोगॾु आहे जंहिंखे दोस्ती जो हथु पाण चवंदा आहियूं। पर असुलु हक़ीक़त इहा हूंदी आहे जॾहिं तव्हां डॉक्यूमेंट्रीज़ ॾिसो था या तव्हां जेको आहे सो थोरो सर्च करे पढ़ंदा आहियो त असांखे ख़बर पवंदी आहे त सभ खां वधीक जेको सुठो वापारु कंदड़ हिन वक़्तु बि तव्हांखे दुनिया में नज़र ईंदा उहे चाइनीज़ नज़र ईंदा। सो किथे बि जेकॾहिं आसपास इन तरह किथे जंग लॻे थी त पोइ उहे ख़तरा सिर्फ़ु कंहिं हिकु ॿीहर चवंदसि त दुनिया में कंहिं हिकु मुल्क या हिकु खिते खे न आहिनि, पूरी दुनिया ते उनजा असरात पवणा आहिनि। नाज़रीन, हिन तरफ़ अॻियां वधूं था। आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, ॾाढा ज़बरदस्त महिमान आहिनि। जॾहिं बि प्रोग्राम में जनाब शरीक थियनि था त हिकिड़ो सुठो पॉज़िटिव मैसेज खणी ईंदा आहिनि ऐं जॾहिं बि ॻाल्हाईंदा आहिनि त नो डाउट हिकिड़े कंपोज़्ड वे में ॻाल्हाईंदा आहिनि। इहो चवणु मुंहिंजो बिल्कुलु वधाउ कोन हूंदो। जॾहिं बि प्रोग्राम में शरीक थियनि था त हिकिड़े पॉज़िटिव मैसेज सां ईंदा आहिनि। इहो मैसेज तव्हां ताईं जॾहिं बि स्प्रेड थिए थो त ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में उहो मैसेज स्प्रेड थिए थो। जनाब पाण कोरियोग्राफर आहिनि ऐं असां वटि जेतिरा बि मेला थियनि था, मशहूरु जेके मेला हैदराबाद में थियनि था उन्हनि में उन्हनि जो रक़्स तमामु मशहूरु हूंदो आहे। जेकॾहिं उते उन्हनि जो रक़्स न हुजे त उहो मेलो बि अधूरो हूंदो आहे। तव्हां हैदराबाद में कंहिं वॾे पैमाने ते को बि प्रोग्राम थींदे ॾिसंदा आहियो, उन में बि संदन शिरकत हूंदी आहे, उते बि उन्हनि जो रक़्स हूंदो आहे। जेकॾहिं उन्हनि जी शिरकत न आहे या उन्हनि जो रक़्स न आहे त उहा शइ ॾाढी मिसिंग लॻंदी आहे। जी बिल्कुलु अऊं सम्झी विया हूंदा। ऐं सूफ़ी सतार जी ॻाल्हि करे रही आहियां। सूफ़ी सतार खे मां दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। थैंक यू सूफ़ी कीअं आहियो? ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु आहियां। खोड़ सारियूं ॻाल्हियूं हम सां कंदासीं ऐं कोशिशि हूंदी त अॼु जो प्रोग्राम ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुचे। नाज़रीन, उन खां अलावा प्रोग्राम में उहा आर्टिस्ट मौजूदु आहे, उहा एक्ट्रेस मौजूदु आहे, उहा मॉडल मौजूदु आहे जेका पाण त ॾाढी ख़ूबसूरत आहे, पर जॾहिं बि कंहिं बि रोल में असांजे साम्हूं अचे थी त उहा ख़बर न पवंदी आहे त उहा पाण आहे या हक़ीक़त में उहो रोल प्ले करण वारो उहो हक़ीक़ी इंसानु आहे। जी आऊं बिल्कुलु ॻाल्हि करे रही आहियां नायाब सैयद जी। नायाब सैयद खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग नायाब। गुड मॉर्निंग। थैंक यू। नायाब सां ॻाल्हि ॿोल असां कंदासीं अॼु जे प्रोग्राम में आर्ट जे हवाले सां ऐं मॉडलिंग ॾाढी हिकिड़ी अलॻि फील्ड आहे ऐं ॾुखी बि फील्ड आहे। को बि जेकॾहिं तव्हां कैरेक्टर प्ले कयो था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे पोयां हिकिड़ी रिहर्सल हूंदी आहे, हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे, हिकिड़ी महिनत हूंदी आहे
कंसिस्टेंसी हूंदी आहे ऐं तव्हां जेको आहे सो हाज़िर दिमाग़ी सां उन जेको आहे सो रोल खे प्ले करे रहिया हूंदा आहियो, परफॉर्म करे रहिया हूंदा आहियो। सो मूंखे त इहो जेको साइड आहे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, इहा फील्ड ॾाढी ॾुखी लॻंदी आहे। नायाब खां पुछंदासीं त उहो ईज़ी करे हिन कम खे कीअं करे थी, ऐं कमु डायरेक्टर साहब पोयां मौजूदु आहिनि मुर्तज़ा मजबूर साहब, हमेशह चवंदा आहिनि त कमु जेको आहे सो ॾुखियो या सवलो न हूंदो आहे, कम खे आसान बणाइणो पवंदो आहे, कम खे ख़ूबसूरत बणाइणो पवंदो आहे। सो बिल्कुलु नायाब सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी। सूफ़ी सत्तार सां प्रोग्राम जो स्टार्ट कंदासीं। जी सूफ़ी सत्तार, तव्हांजे रक़्स जी ॻाल्हि हले पई, ऐं जॾहिं रक़्स जी ॻाल्हि ईंदी आहे ऐं उते सूफ़ी जो नालो न हुजे, इहो मुमकिन न आहे। ऐं स्टार्टिंग में मौसम जी बि ॻाल्हि कई आहे, मौसम खे कीअं ॾिसो पिया भला? मौसम बेइंतहा गर्मी आहे, ऐं जीअं तव्हां चयो त पंहिंजो ख़्यालु रखो ऐं पाणी पीअंदा रहो ऐं नमकियात जो ख़्यालु रखिणो आहे तव्हांखे, छाकाणि त जेकॾहिं तव्हांजे जिस्म मां नमकियात ख़तमु थी वेंदी त तव्हांखे ख़बर बि न पवंदी ऐं तव्हां किरंदव ऐं तव्हांजी तबियत सीरियस थी वेंदी। त इन मौसम में पाण सां गॾु असां वटि ईअं हूंदो आहे त आम माण्हू असांजा इहे सोचींदा आहिनि त ORS सिर्फ़ु जेको आहे सो पेट ख़राबु थियण खां पोइ ई पीबो आहे, पर जेकॾहिं तव्हां गर्मी तव्हांखे घणी थी लॻे, तव्हां पाण बि पियो, पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो, त जीअं तव्हांजी नमकियात पूरी रहे, तव्हांजी बॉडी जेका आहे हाइड्रेट रहे, डिहाइड्रेट न थिए। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा सूफ़ी सत्तार, असां जेको आहे सो जंगनि जी बि पोएं प्रोग्राम में बि ख़ासि तौर ते इन टॉपिक खे हाईलाइट कयोसीं ऐं एनालाइसिस जेके बि पर्सन्स कनि था त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल हली ऐं ॾाढो हिकिड़े सुठे अंदाज़ में प्रोग्राम असांजे व्यूवर्स ताईं पहुतो। जंगियूं हमेशह जेको आहे सो नुक़सान जो सबबु बणजंदियूं आहिनि, क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि, मुल्क तबाह थींदा आहिनि, ख़िता तबाह थींदा आहिनि, ऐं अमन जो जेको पैगाम आहे उहे रसाईंदड़ आर्टिस्ट हूंदा आहिनि, असां जहिड़ा उहे माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते वेही करे हिकिड़ो मैसेज ज़रूरु दुनिया खे ॾेई रहिया हूंदा आहिनि। अमन अव्हांजी नज़र में छा आहे? अमन भाईचारो सभिनी खां पहिरीं जेका शइ आहे उहा नसल, रंग, ज़ात पात बाद में आहे ऐं इंसानियत सभिनी खां पहिरीं आहे। बेशक। त जेके ही जंग जा सबब आहिनि ऐं जॾहिं जंग लॻे थी ऐं तव्हां ॾिसंदव त जिन बि जंग कई आहे माज़ीअ में, उन्हनि खे उभरण में इंतिहाई घणो टाइम लॻो आहे, छाकाणि त जंग जो असां ई सम्झंदा आहियूं त सिर्फ़ु हिकिड़ो मिज़ाइल किरे थो या हिकिड़ो बम किरे थो, उन सां जेको आहे सो कुझु तबाही थिए थी, पर ईअं न आहे। उते जेकॾहिं उहो बम किरे थो त उहो अहिड़ा गैसिस रिलीज़ करे थो जंहिंजे करे उतां पोइ 100 सालनि ताईं फसल नथी थिए, ऐं जेकॾहिं उते माण्हू मरी था वञनि, उनखां पोइ जेके बचनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ डिज़ीज़ थियनि थियूं। बिल्कुलु बिल्कुलु। त उहे इवन पनाह घुरनि था, या त शायदि उन्हनि जी इहा ई पोइ आख़िरी ख़्वाहिश हूंदी आहे त काश असां बि इन में ख़तमु थी वञूं हा, ऐं उनखां पोइ हू जेके गैसिस रिलीज़ थियनि थियूं आसमान ते, उनखां पोइ उते मींहुं वसण जो नालो बि जेको आहे सो न हूंदो आहे। सो ही जस्ट हिकिड़ी माण्हुनि खे आम ॻाल्हि लॻंदी आहे, पर ईअं न आहे, ही हिन जी वॾियूं तबाहियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं इन सां गॾोगॾु जीअं तव्हां ॻाल्हि कई त अॼु जे दौर में असां ॾिसूं त दुनिया तरक़ी करे पई, यानी पंहिंजो हाणे उन दौर में जेकॾहिं असां इन क़िस्म जूं शयूं ॾिसूं त आउं सम्झां थो त इहे शयूं न थियणु घुरिजनि, छाकाणि त चाहे केर बि हुजे, जेकॾहिं उतां जा हुकुमरान पंहिंजी दुश्मनीअ में जेके आम माण्हू जेको मरे थो उनजो त को ॾोह ई कोन्हे। बिल्कुलु। उन्हनि में बि इंसानियत आहे, उहो कॾहिं न चाहींदो हिकिड़ो फैमिली वारो माण्हू ॿिए फैमिलीअ जो अहसासु रखंदो आहे। त पोइ ही सियासी दुश्मनियुनि में जेके असांजे मुल्क जे आम माण्हू जी तबाही थिए थी, कंहिंजा घर उजड़ी था वञनि, कंहिंजा बचा मरी था वञनि, त इहो वॾो नुक़सानु आहे जंहिंजी कॾहिं भरपाई नथी थी सघे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु ठीकु तव्हां चयो। ऐं व्यूवर्स, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, प्रोग्राम खे अॻियां वधायूं था, पर नंढड़ी साही आहे, अमां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। व्यूवर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जून जो महीनो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे स्कूल्स खे मोकलूं आहिनि, ऐं जून ऐं जुलाई असांजे एजुकेशनल कैलेंडर में मोकलुनि जा महीना हूंदा आहिनि, ऐं
तमामु स्टूडेंट्स ऐं तमामु उस्ताद जेको आहे सो उन्हनि जे लाइ हिकिड़ो 2 महीना रेस्ट जो टाइम हूंदो आहे। गर्मी तमामु घणी पीक ते हूंदी आहे, त उन ई हवाले सां जेको आहे सो सालनि ऐं सदियुनि खां असांजो हिकिड़ो ई एजुकेशनल कैलेंडर हले पियो ऐं हुन में फिक्स्ड 2 महीना मोकलुनि जा हूंदा आहिनि। सो अव्हां जा ॿार घरनि में यकीनन अव्हां जी अखियुनि जे अॻियां मौजूदु आहिनि। कुझु टाइम रेस्ट जो ऐं कुझु हेल्दी एक्टिविटीज़ हुननि जे लाइ ॾाढियूं ज़रूरी आहिनि। हेल्दी एक्टिविटीज़ जो मक़सदु इहो आहे त ॿार खे ॾिसिजे त उहो केतिरो क्रिएटिव आहे या उहो छा करे सघे थो। छो त हिकिड़ो बैग उन्हनि खे ॾेई करे बैग कैरी करे स्कूल त वञी रहिया हूंदा आहिनि ऐं स्कूल्स जो जेको बि सिस्टम ऐं सेटअप आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पेरेंट्स आहियो अव्हां त हर ॻाल्हि ते अव्हां जी नज़र आहे, नज़रदानी अव्हां कयो थिया ऐं उनखां पोइ ॿार रिलीजियस तालीम बि हासिलु करे रहियो हूंदो आहे, ट्यूशन्स बि वठी रहियो हूंदो आहे ऐं अव्हां ख़ुदि बि पंहिंजे ॿारनि खे एतिरो पैम्पर करियो था, त उनखां पोइ हीउ जेको टाइम मिलंदो आहे हिन में कोशिशि कजे त ॿार जी क्रिएटिविटी खे ॾिसिजे ऐं उहा बि दुनिया में जेको आहे सो ॿार खे ऑब्ज़र्व कयो वेंदो आहे। उतां जा जेको स्टार्टिंग जा जेका क्लासिस हूंदा आहिनि उते को भारी बैग खणी ॿारु कोन वेंदो आहे या उहो किताब खणी पंहिंजे कुल्हे ते वापसि कोन ईंदो आहे, पर उते एक्टिविटीज़ इन तरह हूंदियूं आहिनि। पाण जापान जी ॻाल्हि कयूं, पाण चाइना जी ॻाल्हि करियूं, टाइम पीरियड घणो हूंदो आहे स्कूल जो ऐं ॿारु शौक़ सां वञी बि रहियो हूंदो आहे। छो त हुनखे उनखां ॿिए ॾींहुं पुछंदा आहिनि त तव्हां लंच में छा खाईंदो, तव्हां ब्रेकफास्ट में छा खाईंदो, त ॿारु एक्साइटेड हूंदो आहे ॿिए ॾींहं ते वञण जे लाइ। हुनजो टाइम बि घणो हूंदो आहे, एक्टिविटीज़ बि उन तरह हूंदियूं आहिनि, तॾहिं दुनिया जा माण्हू क्रिएटिव हूंदा आहिनि, नयूं ईजादात कंदा आहिनि ऐं पाण जेको आहे दुनिया जूं नयूं ईजादात ॾिसी करे हैरान बि थींदा आहियूं। AI जी दुनिया घणी तरक़ी कई आहे ऐं IT जी फील्ड ऐं AI ते बि खोड़ सारा प्रोग्राम्स पाण कंडक्ट कया आहिनि। सो वेल मोकलूं आहिनि ऐं अव्हां जा ॿार मुस्तक़बिल जा महिमार हूंदा आहिनि। सो पंहिंजे ॿारनि जी केयर अव्हां ख़ुदि करे सघो था, सुठे अंदाज़ में करे सघो था। अॻियां वधूं था, सूफ़ी सत्तार मौजूदु आहे, नायाब शहर प्रोग्राम में मौजूदु आहे। सो नायाब, मैं आपसे भी पूछना चाहूँगी नायाब की क्या एक्टिविटीज़ होती हैं? मेरी फिलहाल यही एक्टिविटीज़ हैं कि मॉडलिंग, सॉन्ग शूट्स और ड्रामास वगैरह ये करना मेरा मतलब यही एक्टिविटीज़ होती हैं। वैसे आम रूटीन में तो घर में ही होते हैं, बच्चों की जिम्मेदारियां बहुत हैं और बच्चों के साथ ही वक्त गुजारते हैं। तो ये है कि जब ड्रामास वगैरह होते हैं तो सिंधी में ही होते हैं। आपको पता है कि ये सिंधी मीडिया और हैदराबाद और सिंधी माशाल्लाह बेस्ट, तो हाँ, तो सिंधी में ही होता है और सिंधी में ही ड्रामे करते हैं। क्योंकि मैं सिंधी में इसलिए बात नहीं कर रही हूँ कि अभी थोड़ा बहुत प्रॉपर सीख रही हूँ, सिंधी प्रॉपर नहीं आती है। वैसे सिंधी में स्क्रिप्ट वगैरह जो ड्रामेस होते हैं तो वो याद कर लेती हूँ, सिंधी में ड्रामास करती हूँ, तो किए भी हैं, मेहरान में भी किया है, KTN में भी किया है और वैसे भी स्क्रिप्ट वाले ड्रामे होते हैं वो भी किए हैं मैंने। और इसके अलावा मॉडलिंग वगैरह, सॉन्ग शूट्स वगैरह वो भी किए हैं। इसके अलावा ज़बरदस्त। अच्छा, मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी, स्क्रिप्ट याद करना कितना मुश्किल होता है? स्क्रिप्ट याद करना, उसको अगर समझा जाए तो फिर कोई मुश्किल नहीं है। स्क्रिप्ट को समझना, उसको मतलब समझ के याद करना फिर तो कोई मुश्किल नहीं है, फिर तो उस बंदे के लिए आसान है कि आप कर सकते हैं। हाँ, क्योंकि याद तो आप एक मजमून भी करते हो लेकिन उसको परफॉर्म नहीं करना होता ना। आप परफॉर्म करती हैं, फिर वो एक्सप्रेशंस, वो जेस्चर्स, तो मुश्किल होता है। कभी कभी लगता है कि मुश्किल कभी होता, मतलब ज़्यादा नहीं, क्योंकि सिंधी अब समझ आती है। जिसको समझ आ जाए उसके लिए कोई मुश्किल नहीं है, जिसको नहीं आए तो उसके लिए थोड़ा बहुत मुश्किल होता है। बिल्कुल ठीक। अच्छा, मां इहो बि ॿुधो आहे सूफ़ी सत्तार त नायाब तव्हां सां गॾु बि परफॉर्म कंदी आहे। जी बिल्कुलु अदी। हाणे नायाब शहर जेको आहे सो माशाल्लाह सां सिंधी बि सिखी रही आहे ऐं उनखां गॾोगॾु जेको आहे सो नायाब सां मुंहिंजो हिकिड़ो ड्रामे में हिकिड़ो पार्ट हुयो जंहिंमें असां पाकिस्तानी सॉन्ग गॾु परफॉर्म पिया करियूं ऐं जंहिंजो डायरेक्टर हो ख़ालिद कलियार। उन ड्रामे खे असां परफॉर्म कयोसीं पारस थिएटर फेस्टिवल में, पारस रियाज़ थिएटर फेस्टिवल हैदराबाद में। सो उन में असां गॾु परफॉर्म कयो हिकिड़े सॉन्ग ते, त उनखां पोइ काफ़ी दोस्तनि पसंदि कयो ऐं इवन उन्हनि चयो त तव्हां जेको आहे सो पंहिंजो पेयर ठाहियो ऐं तव्हां परफॉर्म करियो। सही। सो पर पोइ उनखां पोइ नायाब जा पंहिंजा एफर्ट्स हुया, हिन पाण कॉन्टेक्ट कयो मूंसां ऐं इवन मुंहिंजी अकेडमी ते हिकु ॿ दफ़ा आई ऐं पाण चयईं त तव्हां कंदा आहियो त मूंखे बि कर। मूं पोइ हुनखे इहो चयो त छाकाणि त चलो उन टाइम त पाण उर्दू कयोसीं पाकिस्तानी फिल्म जो सॉन्ग, पर हाणे असल में मुंहिंजो जेको कमु आहे उहो पंहिंजी ॿोलीअ ते आहे त ऐं आउं कंदो आहियां कमु पंहिंजे लिटरेचर ते। त पोइ तव्हांखे उन सिंधीअ खे सिखणो पवंदो, उन शाइरी खे सम्झणो पवंदो ऐं उनखां गॾोगॾु तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो। सो कल्ह ॾाढो सुठो नायाब साईं जुमंदर बदर जी शाइरी, साईं GM सैद जी तमामु पसंदीदा शाइरी
ऐं साईं जुमन दरबदर जॾहिं साईं GM सैद ॾांहुं वेंदा हुया त साईं GM सैद चवंदो त जुमन मूंखे हू पंहिंजो सॉन्ग ॿुधाए वठी हर हर जनम वर वो मिठा मेहराण में मिलबो। सो असां गॾु कल्ह परफॉर्म कयोसीं ऐं माण्हुनि ॾाढो पसंदि कयो ऐं उन में माशाल्लाह नायाब जी ड्रेसिंग ऐं मुंहिंजी ड्रेसिंग छा आहे त जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो त ड्रेसिंग जो बि ख़्यालु करिणो पवंदो आहे। सो पेयर में जॾहिं परफॉर्म कयो पेयर में जॾहिं परफॉर्म था कयो त लॻे त ही पेयर में आहिनि पाण में ऐं अलॻि अलॻि ड्रेसिंग हूंदी त पोइ उहो एतिरो डेकोरम न लॻंदो आहे, उहा शइ एतिरो अट्रैक्ट कोन कंदी लॻंदी आहे। त कल्ह असां कारी अजरक सां ठहियल ड्रेस ऐं हिन जेको हार वरितो मूंखे ॿुधाई त मां इहे हार वरितो आहे, मूं चयो हिनखे सिंधीअ में धोरी चइबो आहे जी जी हा। सो ॾाढो सुठो असांखे कल्ह रेस्पॉन्स मिलियो आहे ऐं फर्स्ट परफॉर्मेंस हिननि जी हुई मूंसां गॾु। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु। अच्छा, नायाब केतिरो सुठो परफॉर्म करे थी, तव्हां खां मां पुछंदमि, तव्हां प्रोग्राम में कमेंट्स विझो। हूअं त तव्हां बिल्कुलु ॾिना ई हूंदसि। हा, पर हाणे ईअं आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त एक्सपीरियंस ज़रूरी आहे इन शइ जे लाइ ऐं रियाज़त ज़रूरी आहे। ख़ासि तौर ते को बि कमु हुजे उन में रियाज़त ज़रूरी आहे। त फस्ट टाइम हुयुसि ऐं सुठो कयईं। बाक़ी इहो आहे जो अञा महिनत जी ज़रूरत आहे, छाकाणि त जॾहिं आउं परफॉर्म पियो करियां ऐं नायाब मूंसां गॾु परफॉर्म पई करे त आउं स्टेज ते अचण खां पोइ जेको आहे सो जेका शइ तव्हां एक्सप्रेशन्स बीट ते ऐं स्टेप्स सां गॾु जेके तव्हां पंहिंजे अकेडमी ते रियाज़त करियो था या पंहिंजी रियाज़त वारी जाइ ते तव्हां रियाज़त करियो था, जॾहिं तव्हां स्टेज ते ईंदा आहियो स्टेज ते साउंड हूंदो आहे, लाइट हूंदी आहे ऐं ऑडियंस हूंदी आहे, त हुते हिकिड़ो वरी ॿियो ई तव्हांखे ग्लैमर ईंदो आहे, ॿी तव्हांजी कैफ़ियत थी वेंदी आहे, पोइ तव्हां अञा बि खुली परफॉर्म कंदा आहियो। त मूं कल्ह इन शइ जो ख़्यालु पियो कयो किथे आऊं सफ़ा अॻिते न निकिरी वञा, छाकाणि त ही मूंसां गॾु मुंहिंजो पार्टनर बि आहे परफॉर्मर, त उनखे बि गॾु वठी हलणो आहे। त किथे किथे पंहिंजे सीनियर माण्हू खे बि पंहिंजो थोरो पंहिंजे पाण खे डाउन कबो आहे ऐं जेकॾहिं ही सिखी वेंदी ऐं उन लेवल ते परफॉर्म कंदी त पोइ ॿई खुली परफॉर्म कबो। वाह, ज़बरदस्त। अच्छा सूफ़ी सतार, मां इहो बि पुछणु चाहींदमि त जॾहिं तव्हां ॾिसो, तव्हां जॾहिं पंहिंजे स्टूडियो में परफॉर्म कयो था ऐं तव्हां अक्सर वीडियोज़ बि रिकॉर्ड कंदा आहियो, तव्हां सोशल मीडिया ते बि अपलोड कंदा आहियो, त उहो त सोशल मीडिया ते अपलोड करण जे लाइ तव्हां करियो था परफॉर्म, या पंहिंजी प्रैक्टिस जे लाइ बि कंदा हूंदव, काफ़ी सारी वीडियोज़ तव्हां रिकॉर्ड बि न कंदा हूंदव, ऐं वरी जॾहिं तव्हां स्टेज ते अचो था परफॉर्म करण ऐं साम्हूं ऑडियंस आहे, लाइटिंग आहे, म्यूज़िक आहे ऐं सभिनीनि खे उहो वेट आहे त हाणे जेको आहे सो असां ॾिसंदासीं इहो रक़्स, उन वक़्तु वधीक कॉन्फिडेंट हूंदा आहियो, छा उन वक़्तु तासुरात हूंदा आहिनि, उन वक़्तु छा फीलिंग हूंदी आहे? पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जॾहिं ही तव्हां कमु करियो था त उनजी जेकॾहिं तव्हांजी तयारी सुठी आहे त पर पोइ बि तयारी जेकॾहिं तव्हांजी सुठी आहे पर पोइ बि तव्हांखे ख़ौफ़ थींदो आहे, छाकाणि त तव्हां एंज़ाइटी त नेचुरल आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां पहिरां कमु सुठो करे चुका हूंदा आहियो त पोइ वरी चाहींदा आहियूं त उते हाणे नेक्स्ट टाइम जेको करियूं त उहो उन खां थोरो अञा बहितर हुजे, उन में कुझु नवाणो हुजे ऐं कुझु उन खां सुठो हुजे, त पोइ ऐं ॿी आउं शइ इहा चवंदो आहियां त मूंखां काफ़ी दोस्तनि मुंहिंजे शागिर्दनि आर्टिस्टनि खां पुछियो त सर परफॉर्मेंस खां पहिरीं घबराहट छो थींदी आहे, त मूं हुननि खे इहो चयो त तव्हांजी ज़िमेदारीअ जो अहसासु ॾियारींदी आहे त तव्हां जेको कमु खणी आया आहियो तव्हांखे उहो जॾहिं ख़ौफ़ ॾियारे पियो त तव्हां उहो कमु सुठो करे वेंदो, छाकाणि त तव्हां उनखे पंहिंजी ज़िमेदारी सम्झो था तॾहिं तव्हांखे उनजी फ़िक्रु आहे। जेकॾहिं बेफ़िक्रो माण्हू ऐं पेर पटके चढ़ी वेंदो आहे जॾहिं स्टेज ते, चाहे ॻाइण जे लाइ वञे चाहे नृत्य लाइ वञे कंहिं बि हवाले सां, ऐं इहा शइ त मालिक खे बि पसंदि न आहे त जेको ईअं माना जेको आहे सो मां ऐं घाटो जो करे जल्दी वञे, चयो मूंखे अचे थो मां करे वेंदुसि, ईअं न आहे। ऐं हिन सां गॾोगॾु मथां जो हूंदो आहे त जॾहिं तव्हां सची नियत सां आजिज़ी सां जॾहिं उस्तादनि खां मोकिलाए दुआऊं वठी करे चढ़ंदा आहियो त तव्हां बहितरीनु परफॉर्म कंदा आहियो, ऐं इवन ई आर्ट हिकिड़ो जादू आहे त उनजे अंदरि रूहानियत पैदा थींदी आहे, तव्हांजी जेके उस्तादनि जूं तव्हांजी महिनत जूं ब्लेसिंग्स हूंदियूं आहिनि त जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो त हितां खां असरु वेंदो आहे ऑडियंस में, दिल से जो बात निकलती है दिल पे असर रखती है, बिल्कुलु सही। परफॉर्मिंग में भी ईअं ई आहे, तव्हां जेतिरो दिलि सां जेके परफॉर्म कंदव त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो असर बि तव्हांखे रिस्पॉन्स बि त उन ई वक़्तु मिलंदो आहे न। ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं
परफॉर्म कंदे म्यूज़िक रुकिजी वेंदो आहे छो त बिल्कुलु। तव्हां स्टेज ते परफॉर्म करे रहिया हूंदा हा। आहियो समटाइम जी, जी। इन्हनि शयुनि मां गुज़रंदा आहियो जी, जी। ऐं हुटिंग थियणु स्टार्ट थी वञे जी, जी। त पोइ कीअं पंहिंजे कॉन्फिडेंस खे मतिलबु उन अच्छा, लेवल ते आणियो था? ईअं थी सघे थो त तव्हांजो परफॉर्मेंस जेकॾहिं रुकी वञे, सॉन्ग तव्हांजो रुकी वञे, तव्हांजी परफॉर्मेंस बीह रही, उनखां पोइ ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असांजी ऑडियंस ऐं हलो गुलो कंदी आहे। बिल्कुलु। पर पोइ बि तव्हांखे मां ॿुधायां त किथे न किथे उहा ऑडियंस तव्हांखे अञा बहितर कंदे ॾिसणु चाहींदी आहे। उहा कॾहिं ऑडियंस जेका वेठियल हूंदी आहे उहा कॾहिं बि न चाहींदी त मुंहिंजे साम्हूं ईंदड़ आर्टिस्ट जेको आहे सो उहो फेल थिए या हुटिंग त हिकिड़ो वरी रोशे जे लाइ कंदा आहिनि, अंधेरो थी वेंदो आहे। बट ओॾी महिल आर्टिस्ट खे पंहिंजे पाण खे संभालणो आहे, कॉन्फिडेंट न आहे विञाइणो। जेकॾहिं गाने जी हिकिड़ी सिट पोइते या अॻिते या विच म्यूज़िक अची वियो, तव्हां उतां खां कंटिन्यू करियो जिथे तव्हांखे लॻे त हाणे इन खां पोइ हीउ अंतरो आहे, हीउ शेर ईंदो या हाणे ठल ईंदी या हीउ म्यूज़िक ईंदो, वरी उनखे जॉइन करे पंहिंजी परफॉर्मेंस खणी अचे ऐं आख़िर ताईं तव्हां उनखे वरी बहितरु परफॉर्मेंस करे वेंदे अख़्ताम ताईं आणियो, तव्हांखे उहे ई माण्हू वरी ताड़ियूं ऐं दाद ॾींदा। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ज़बरदस्त, ॾाढो सुठे तरीक़े सां तव्हां एक्सप्लेन कयो ऐं हैट्स ऑफ टू यू। तव्हां एतिरे सुठे तरीक़े सां परफॉर्म कंदा आहियो, एतिरो सुठे अंदाज़ में माण्हुनि खे फेस कंदा आहियो ऐं ऑडियंस खे एतिरे सुठे अंदाज़ में एंटरटेन कंदा आहियो। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त होस्टिंग जे दौरान सूफ़ी सतार खे बि अनाउंस करे रहिया हूंदा आहियूं त पोयां खां बि होस्ट जेके आहिनि न उहे वेही करे उनखे ॾाढो इंजॉय करे रहिया हूंदा आहिनि ऐं उहो जेको टाइम हूंदो आहे ॾाढो रिलैक्सिंग टाइम हूंदो आहे असांजे लाइ। पण सिखियो कीअं, स्टार्टिंग कीअं हुई, स्कूलिंग कीअं हुई, उहो टाइम एज़ अ स्टूडेंट तव्हां कीअं गुज़ारियो आहे? स्टूडेंट लाइफ खां ई स्कूल में ई नंढड़ा नंढड़ा टेबलोस कंदा हुआसीं ऐं जॾहिं बि क्लास में को टीचर ईंदो त पुछंदो त असां प्रोग्राम कयूं था ऐं हीअ टेबलो करिणो आहे, कहिड़ा कहिड़ा ॿार कंदा, त मां छा कंदुमि हर टेबलो जे लाइ हथ मथे खणी छॾींदुमि। त जॾहिं मां उते प्रैक्टिस जे लाइ असां वेंदा हुआसीं कंहिं साइंस लैब में या कंप्यूटर लैब में, त उते टीचर चवंदा त तूं ॿ टे जेके आहिनि सो असांजा टेबलोज़ आहिनि जेॾी तेॾी महिल तूं अची थो वञे, सो एॾो भला तोखे शौक़ु आहे। सो पोइ ईअं स्कूल खां वेंदे कंटिन्यू कंदे मैट्रिक करण खां पोइ जेको आहे सो मां मुख़्तलिफ़ जेके असांजे आर्ट जा माण्हू आहिनि उन्हनि सां मिलियुमि ऐं उन्हनि सां मुलाक़ात थियण खां पोइ जेको आहे सो मां तंहिं टाइम पंहिंजो लॉलीवुड बॉलीवुड जेको असांजो डांस आहे उहो बि कंदो हुयुसि। उनखां पोइ मूं थोरो घणो क्लासिकल खे ॾिसणु शुरू कयो। उनखां पोइ ईअं उन सॼे प्रोसेस में मूं तबले खे बि सम्झियो, ऑनलाइन जेके असांजा इंडियन असांजा कथककार आहिनि उन्हनि खे ॾिसी करे ऐं क्लासिस वठंदो रहियुसि मां। पोइ उनखां पोइ हितां जा कुझु काफ़ी उस्ताद आहिनि जेके आर्ट खे नृत्य खे सम्झनि था, उन्हनि जी कुझु सजेशन्स ॾिनियूं ऐं हमेशह मुंहिंजो इहो ई रहियो त हीअ मां शइ करियां पियो, ॾिसो इन में का बि शइ हुजे मुंहिंजी तारीफ़ करण जे बजाए मूंखे ॿुधायो त हिते मां किथे खुटियल आहियां, मूंखे ॿुधायो ऐं मूंखे गाइड करियो त मां अञा छा बहितर करियां। इवन अॼु बि मुंहिंजी इहा ई शइ आहे त मां इहो ई मां कमेंट्स वठणु चाहींदो आहियां। मां कंहिं बि उस्ताद माण्हू खे ॾिसंदो आहियां त पोइ जॾहिं परफॉर्मेंस करण खां पोइ चवंदा आहिनि उस्ताद तारीफ़ न खपे, मूंखे ॿुधायो त अञा छा करियां। हा सही, इनखे पाण चवंदा आहियूं न कंस्ट्रक्टिव फीडबैक, त तव्हां जेको आहे सो ठीकु आहे जेका सुठी शइ आहे तव्हां उहा बि ॿुधायो ऐं विच में जीअं बर्गर हूंदो आहे न त जेको आहे मथां खां बि सॉफ्ट हेठां खां बि सॉफ्ट ऐं विच में स्पाइसी हूंदो आहे, त तव्हां ॿुधायो त असां किथे सुठो परफॉर्म कयो आहे ऐं उनखां पोइ बाद में तव्हां असांखे इहो बि ॿुधायो त किथे किथे असां अञा खुटियल आहियूं ऐं उनखां पोइ तव्हां इहो बि ॿुधायो त उन शइ खे असां सही बहितर कीअं करे सघूं था। त पोइ कंस्ट्रक्टिव फीडबैक मतिलबु तव्हांखे सुठो लॻंदो आहे, ख़ासि तौर ते पंहिंजे उस्तादनि तरफ़ां। ज़बरदस्त, तमामु सुठो। नायाब शहर खां बि पुछंदासीं, नायब सर आपने कैसे चूज़ की ये फील्ड, और जाहिर सी बात है काफ़ी सारी फील्ड्स होती हैं और बहुत सारी फील्ड्स में से इसको आपने क्यों चुना, क्या रीज़न था? मुझे शुरू से ही मॉडलिंग का शौक़ था कि मुझे मॉडलिंग करनी है, तो घर वालों की परमिशन नहीं थी, ना वालदा की ना वालिद की, तो मतलब फोर्स करती थी कि भाई मुझे करनी है, मॉडलिंग करनी है। देखती थी शोज़ वगैरह टीवी में, तो मतलब होता था कि यार मैं भी किसी तरह जाऊँ, स्क्रीन पे नज़र आऊँ, मैं भी करूँ, ड्रामास करूँ। नहीं मतलब परमिशन नहीं थी, फिर आस्ता आस्ता करके मतलब बनाती रही घर में। अम्मी को कहा, अब्बू को कहा कि नहीं बाबा कि मतलब आजकल का दौर ऐसा, आपको पता है कि 2025 चल रहा है, न्यू दौर है,
तो इसमें तो आपको पता है आजकल जितनी आप जदोजहद करें, तरक्की करें तो उतना ही अच्छा है। तो मैंने बाबा को यही बोला कि आने वाला दौर जो है ना, तो वो मतलब काफ़ी होगा, स्ट्रिक होगा, तो उसमें आपको मेहनत भी करनी है और आगे भी बढ़ना है। तो आप लोग नहीं हो तो मतलब मैं स्ट्रगल करूं तो मुझे करना चाहिए, आगे बढ़ना चाहिए, कुछ बनना चाहिए। तो फिर उनको समझाया काफ़ी, मतलब मम्मा ने भी समझाया, तो लोग ने कहा चलो ठीक है। तो मतलब मैंने फैशन शोज़ जो होते हैं उनसे स्टार्ट किया था, तो वहाँ पे किया। उसके बाद फिर मैंने किया था एक परफॉर्मेंस थी कल्चर की, तो कल्चर डे का था कोई प्रोग्राम, तो उसमें ना मैंने परफॉर्म किया था, कल्चर के हवाले से था। तो उसमें अवार्ड मिला, तो वालिद साहब ने देखा तो उनको खुशी हुई। मैंने कहा वो कहते हैं कि बेटा करो, मेहनत करो, मतलब सपोर्ट भी होनी चाहिए आपके साथ एक ना। तो वालिद तो जाहिर सी बात है वो नहीं चाहते कोई भी वालिद के आप, मतलब हर कोई कहता है कि नहीं हमारी बेटी ये जॉब करें, मतलब हर कोई नहीं लाइक करता है मीडिया को। तो बहरहाल जस्ट मैंने कहा नहीं बाबा ऐसा नहीं है, मुझे शौक है, मैं खुद करूँगी, जो है अच्छा बुरा अपने लिए मैं अपना बेहतर समझती हूँ। बहरहाल वो किया, वहाँ से मतलब माशाल्लाह फिर वो एक मिनट फैशन शोज़ की ऑफ़र आई, तो फिर मैंने वहाँ शोज़ किए, कराची में किए। उसके बाद आस्ता आस्ता फिर सॉन्ग शूट मिलते रहे। फिर इस तरह ड्रामे का, और सिंधी मेरे बाबा बोलते थे, सब सिंधी बोलते थे, दोस्त ये फ्रेंड्स वगैरह सिंधी थी, उनके साथ भी सिंधी बोलना। तो इस तरह सिंधी भी आ गई, तो अब फिर ड्रामे मिलने लगे तो ड्रामे भी करने लग गई। तो माशाल्लाह इस तरह स्टेप बाय स्टेप आगे बढ़ती रही हूँ। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा नायाब, स्कूल में नायाब कैसी बच्ची थी? स्कूल में पढ़ने का बहुत ज़्यादा शौक़ था, या जैसे सूफ़ी ने बताया कि कुछ भी कोई डे सेलिब्रेट किया जाता था तो मैं हाथ आगे करता था कि मुझे टेबलों में परफॉर्म करना है। जी आप भी बताएं। स्कूल में तो बस ऐसे ही थे, हम शरारती थे, कोई हमें पढ़ने का शौक नहीं होता था। हम बस कहते थे किसी तरह ये पीरियड मिस करें और निकल जाए। पीरियड्स होते थे कोई कोई, हम बहाने से चले जाते थे, मैम अभी आ रहे, मैम पानी पी के आ रहे, ये पीरियड निकल जाए, किसी तरह टाइम निकल जाए। कोई कोई सब्जेक्ट होते नहीं पसंद आते, नहीं भाई हमें दिल नहीं कर रहा, फिर भी जाहिर है आपको पता है कि क्लास है, अगले दिन तो आना है, अगले दिन तो टीचर साथ तो सुनेंगी, पूछेंगी, एक दिन तो बच जाएंगी, अगले दिन तो आपको वही फिर सुनाना पड़ेगा। फिलहाल मतलब पढ़ते थे तो मैथमेटिक्स में थी कमज़ोर, वीक थी उसमें, बाकी सब्जेक्ट में माशाल्लाह मैं अच्छी थी, पोजीशन अच्छी आती थी उसमें, तो मतलब अच्छा मतलब पढ़ाया और माशाल्लाह। मैथमेटिक्स में तो ड्राई सब्जेक्ट है, मैथमेटिक्स में जाके थोड़ा अटकते थे, उससे थोड़ा दूर भागते थे। सही, थोड़ो न पर घणो ड्राई सब्जेक्ट आहे। ऐं जेके उहा ई न ॻाल्हि जंहिंखे आर्ट जंहिंजे अंदरि में हूंदो आहे न, त उहो कोई उनखे सेखारींदो कोन्हे, पर आर्टिस्ट त रब जे तरफ़ खां तयारु थियल हूंदो आहे। सो इहे ड्राई सब्जेक्ट्स उन खां ॾाढो परे हूंदा आहिनि, उहो उन शयुनि खां ॾाढो परे भॼणु चाहींदो आहे। अच्छा सूफ़ी सत्तार, मां तव्हां खां ॼाणणु चाहींदमि, मुंहिंजी अकेडमी आहे माशाल्लाह सां, तव्हां सुठे तरीक़े सां सेखारियो बि पिया, नृत्य जी सिख्या तव्हां ॾींदा आहियो, केतिरा स्टूडेंट्स आहिनि, चाह कीअं ॾिसो था स्टूडेंट्स अचणु चाहिनि था इन फील्ड में, ऐं तादाद कीअं आहे छोकिरियुनि जो ऐं छोकिरनि जो बि? बिल्कुलु, हाणे वेझड़ाई में ईअं थियो आहे त ऐं हिकु त हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, उन खां इलाही डिॼंदो आहियां। सो काफ़ी दोस्तनि ऐं मुंहिंजे नंढे भाउ मूंखे फोर्स कयो त दादा तव्हां जेको आहे न हाणे यूट्यूब ऐं फेसबुक खां हटी टिकटॉक तां बि अचो। त मूं चयो यार तोखे ख़बर आहे त टिकटॉक ते जेको आहे सो माण्हुनि जा कमेंट्स ऐं जेके जिन ज़हन जा माण्हू उते मौजूदु आहिनि, त मूंखे नथो लॻे त अलाए कहिड़ो रेस्पॉन्स मिलंदो। सो इहा शइ पाण खे करणु घुरिजे, मां इहा उन खां लवायां पियो इन शइ खां। त पोइ बहरहाल मां उते उहा शयूं रखणु शुरू कयूं, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त उते जेको ख़ौफ़ हुयो उहो त साबित थियो ई थियो, त माण्हुनि जा खोड़ सारा हेठियां ऑल फाइव फिंगर्स आर नॉट इक्वल, त कुझु माण्हू पॉजिटिव बि कमेंट्स ॾींदा हूंदा ऐं कुझु ज़ाहिरी ॻाल्हि आहे एप्रिशिएट बि कंदा हूंदा। त पोइ मूंखे हिन चयो त तव्हां हीअं करियो त कमेंट फिल्टर लॻायो, त जंहिंजा कमेंट तव्हांखे सुठा था लॻनि उन्हनि खे अप्रूव कयो, जंहिंजा ख़राबु आहिनि उनजा न कयो। त मूं चयो त न, उन्हनि माण्हुनि जा बि कमेंट अप्रूव कयो जिन तव्हांखे घणो कुझु जेको आहे तव्हां लाइ लिखियो आहे, त माण्हुनि खे ख़बर पए त असांजे माशरे जी सोच अञा बि अहिड़ी आहे। त उहो जेको हुन लिखियो आहे उनखे टाइप कयो आहे, उन पंहिंजी प्रोफाइल लॻायल तस्वीर हुन आईडीअ सां उन उहो कमेंट कयो आहे, त इहा उन जी ज़ानत आहे, इहा उन जी सोच आहे। त माण्हू ॾिसनि उनखे, त अॻिले माण्हू खे लॻंदो आहे त ॾिठे ई वाड़े वाह यार, वाह जो लिखियोमांसि, वाह जी बेइज़ती कईमांसि, पर इहा ख़बर न आहे त इहो जेको तव्हांजो कमेंट आहे इहा तव्हांजी तरबियत ॿुधाए थो। सही आहे, तव्हांजी पंहिंजी शनाख़्त उहा ज़ाहिर करे पियो त पर उन में वरी इहो सुठो रिस्पॉन्स बि आहे, त उते काफ़ी मूंखे इनबॉक्स में मैसेजिस छोकिरनि छोकिरियुनि जा बि सॼी ज़िंदगी मां हाणे त
त तव्हां किथे रहंदा आहियो, असां तव्हांजी वीडियोज़ ॾिसंदा आहियूं, पोयां लिखियो पियो हूंदो आहे त सूफ़ी सतार डांस अकेडमी, असांखे डांस सिखणो आहे। त कल्ह 4 ॾींहं जी ॻाल्हि आहे त मां रिप्लाई न कंदो आहियां बाबा, कंहिंखे माण्हू कॉन्टेक्ट ॾींदो ऐं ॿियो इन प्लेटफॉर्म ते त बिल्कुलु बि न। त मूंखे हिकिड़ी न्याणी फ़ोन कई त अस्सलाम वालेकुम अदा, सूफ़ी सतार था ॻाल्हायो? जी जी हा। अदा मां तव्हांखे एॾा कमेंट कया आहिनि, एॾा मां तव्हांखे मैसेजिस कया आहिनि, तव्हां रिप्लाई नथा करियो। ऐं जेको आहे सो मां डांस सिखणु चाहियां थी तव्हां। अच्छा सूफ़ी सतार, मां इंटरप्ट कयो आहे, तव्हां खां ई मां वधीक ॿुधणु चाहींदमि त केतिरो शौक़ु थिए थो, तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे डिफरेंट अकाउंट्स तव्हांजा आहिनि, कीअं रिस्पॉन्स अचे थो, केतिरा उहे नौजवान आहिनि जेके तव्हां ताईं पहुचणु चाहिनि था, कुझु सिखणु चाहिनि था। पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक, सो नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं वरी पोइ कचहरी खे कंटिन्यू कयूं था। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी, वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। प्रोग्राम इन वक़्तु लाइव हली रहियो आहे ऐं प्रोग्राम में सूफ़ी सतार मौजूदु आहे, नायाब सहर प्रोग्राम में मौजूदु आहे ऐं ॿई एज़ अ पेयर बि परफॉर्म कनि पिया, रक़्स कनि पिया, नृत्य कनि पिया। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे रक़्स करणु, नृत्य करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, आसानु कोन हूंदो आहे, माण्हुनि खे फेस करणु आसानु कोन हूंदो आहे। हा, ॻाल्हाइणु ॾाढो आसानु हूंदो आहे, मोबाइल खणी ॿ जुमिला जेके अॻियां वारे खे हिट कनि, उहो कमु ॾाढो आसानु हूंदो आहे। कंहिंखे तव्हां जेको आहे सो आसानी सां चई सघो था तूं छा पियो करीं, कीअं पियो करीं, सही न पियो करीं, या कुझु अहिड़ा लफ़्ज़ जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां पढ़ी बि कोन सघंदा आहियूं त उहे पंहिंजे ज़ुबान सां कीअं बयानु करे सघजनि था। इहो कमु ॾाढो आसानु आहे, पर कंहिंखे एप्रिशिएट करणु ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उहो माण्हू जंहिं जॻह ते वेही करे कमु करे थो, तव्हां उन माण्हू जा चैलेंजिस अव्हांखे अंदाज़ो न हूंदो आहे त उहो इंसानु कहिड़नि मरहलनि मां गुज़रे थो। सो पॉज़िटिव माण्हू बि आहिनि जेके ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजो कमु करे रहिया हूंदा आहिनि, पर अॻियां वारे जी बि रिस्पेक्ट करे रहिया हूंदा आहिनि, उनखे बि एप्रिशिएट करे रहिया हूंदा आहिनि। सो असांजी सोसाइटी में कुझु अहिड़ा पॉज़िटिव माण्हू, एजुकेटेड माण्हू बि मौजूदु आहिनि। अच्छा, लाइव कॉलर मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी अदा, तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? ॾाढो फर्स्ट क्लास प्रोग्राम। ॿई असांजा नौजवान सितारा माना मिठा आहिनि। जी जी भाई पियो इहो हिते चए थो त मूंखे स्कूल जे टाइम खां माना स्कूल जे टाइम खां वठी टेबल पेश कंदुसि। इहा कुदरत जे तरफ़ां दात हूंदी आहे इंसान में, हर कंहिं में न हूंदी आहे। कुदरत कंहिं न कंहिं इंसान में इहा दात पैदा कंदो आहे त हू इन कम जे लाइ वञे, इन कम जे लाइ सही आहे। ऐं उर्दू छोकिरी आहे, हुनखे सिंधी सेखारे थो ऐं उनखे तरक़ी ॾियारे थो, हुनखे केतिरी ख़ुशी थींदी हूंदी। मूंखे तव्हां जे महिमान खे वेलकम बि चवां थो, ॾाढो बहितरीनु प्रोग्राम तव्हां कराईंदा आहियो। ऐं डायरेक्टर साहब इहो आहे तव्हां केॾी महिल इहो टॉपिक रखंदा कयो डायरी। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, कॉल ड्रॉप थी चुकी आहे। ऐं बिल्कुलु असां जेको आहे न टॉपिक सां गॾु ई अॻियां वधंदा आहियूं। जॾहिं प्रोग्राम को कंडक्ट करियूं था त विदाउट टॉपिक त प्रोग्राम थी कोन थो सघे। तव्हां बिल्कुलु सही चयो, सूफ़ी सतार जेको आहे जो कमु करे पियो, माशाल्लाह सां ॾाढो ख़ूबसूरत हुनजो कमु आहे। जी सूफ़ी सतार, सो तव्हां ॻाल्हि करे रहिया हुयो त तव्हां सां कीअं माण्हू कनेक्ट थियणु चाहिनि था ऐं नृत्य ऐं रक़्स कीअं सिखणु चाहिनि था। जी जी, त मूं तव्हांखे ॿुधायो त हाणे हिन प्लेटफॉर्म्स तां बि माण्हुनि जा मैसेज अचणु लॻा आहिनि त बाबा असां डांस क्लास अटेंड करणु चाहियूं था ऐं तव्हांजो प्रोसीजर छा आहे ऐं तव्हां छा सेखारींदा। त ऐं उनखां गॾोगॾु जीअं तव्हां सुवालु कयो त इहो त तव्हां वटि स्टूडेंट घणा आहिनि, त मूं वटि कुझु छोकिरा आहिनि, कुझु छोकिरियूं आहिनि। छा आहे त मूं वटि अकेडमी हिकिड़े रूम ते आहे, त हाणे उन में ईअं आहे जो 2 माण्हू या 3 माण्हू अगरि जेकॾहिं बीहंदा, अगरि 2 माण्हू बीहंदा त वरी ठीकु आहे, जेकॾहिं 3 माण्हू बीहंदा ऐं कथक में छा आहे त असां पूरा कंटिन्यू करियूं था। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि शामिल करियूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी तव्हांखे भलीकार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां था ॻाल्हायो पिया? मैं शो देखता हूं। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी आप अपना इंट्रोडक्शन करवाएं, कहाँ से बात कर रहे हैं, आपका नाम क्या है? मैं कराची से बात कर रहा हूँ, डॉक्टर फारूक नाम है मेरा। जी डॉक्टर फारूक, आपको वेलकम कहते हैं, क्या कहना चाहेंगे? मैं कहना चाहूँगा इन अंक की शर्ट बहुत अच्छी लग रही है, इन्होंने कहाँ से ली है?
ओके जी थैंक यू सो मच आप प्रोग्राम में शामिल है सूफी तो आंसर ॾियणु चाहींदो त शर्ट किथां वरिती आहे ॾाढी ख़ूबसूरत शर्ट मां वरिती आहे दाऊद मां वरिता वाह जी ज़बरदस्त ज़बरदस्त सो कमेंट्स ईअं बि मिलंदा आहिनि जी जी बिल्कुलु असांजा जेको असांजी सोसाइटी में माण्हू हर शइ खे नोट करे रहिया हूंदा आहिनि वेल तव्हांजे कम ते असां ॻाल्हाईंदासीं अव्हांजी अकेडमी जिते तव्हां सेखारियो था सूफी सतार रक्स अकेडमी उते उहा जॻह जेको आहे सो लिमिटेड आहे नंढड़ो सो कमरो आहे मूं वटि पंहिंजी जॻह आहे मुंहिंजी छाकाणि त हिन कम जे लाइ तव्हांखे केर बि रेंट ते ॾियण लाइ जॻह तयारु नाहे ऐं उनखां गॾोगॾु मां हिन पंहिंजे सूबे मेराण जे प्लेटफॉर्म तां इहा गुज़ारिश कंदुसि असांजे सिंध गवर्नमेंट खे ऐं असांजे मिनिस्टर कल्चर खे त सर तव्हांखे रिक्वेस्ट आहे महिरबानी करे असांजी मौसीक़ी ऐं ॿियनि आर्ट फॉर्म्स ते कमु थिए थो ऐं हिकिड़ो एज़ अ नृत्य आर्टिस्ट आहियां ऐं नृत्यकार आहियां ऐं डांस टीचर आहियां पाण बि कंदो आहियां त हिन ते कमु करियो ऐं मां हिन ते घणो कुझु करे सघां थो इन सुठे तरीक़े सां उनखे सिलेबस खे पढ़ाए बि सघिजे थो सेखारे बि सघिजे थो ऐं डिफरेंट असांजी शाइरीअ खे कोरियोग्राफ करे ऐं माण्हुनि जे अॻियां आणे सघिजे थो त हीउ कमु तमामु वॾो आहे ऐं वसी आहे पर हिनखे का ख़ासि हथी या सपोर्ट कान्हे सो ऐं आउं सम्झां थो त नृत्य खे सफ़ा हेठि ऐं निजी दर्जे जो कमु सम्झियो थो वञे पर ईअं नाहे तव्हां ॾिसो असांजे पड़ोसी मुल्क खे सभिनी खां वॾो ऐं अफ़ज़ल जेको कमु आहे उहो नृत्य खे सम्झियो थो वञे ऐं असां जेकॾहिं ॾिसूं त असांजी तहज़ीब में असांजी सक़ाफ़त में असांजे माज़ीअ में असां वटि संभारा जी शिकिल में नृत्य मौजूदु आहे या हिकु मूर्ति मौजूदु आहे हिकु नृत्यकार मौजूदु आहे त इहो असांजे कल्चर जो हिसो आहे ऐं जेकॾहिं असां उनखे हिकु प्रॉपर वे में असां उहा शइ करियूं उन हिकिड़े अहिड़े इदारे खे खोलिजे जिथे इन शइ खे करे सघिजे सो डिफरेंट तरीक़े सां उन्हनि शयुनि ते कमु करे सघिजे पियो ॿाहिरि जेको सो काफ़ी इन कमनि ते रिसर्च थिए थी जीअं मूंखे हिकिड़े दफ़ा कंहिं पुछियो त हो जमालो जेको असांजो आहे असां उन ते जेके बलोच जाप कनि था ॿिया वग़ैरह उन ते जेका झूमर लॻंदी आहे असां वटि सिर्फ़ु 2 स्टेप हूंदा आहिनि हीअं करे क्लैप करे वरी मथे असां हीअं कंदा आहियूं त मूं सोचियो त जेकॾहिं असां चाहियूं था त उन में बि असां वेरिएशन आणे सघूं पिया त जीअं आउं सिंधीअ खे परफॉर्मेंस कंदो आहियां उन्हनि में वेरिएशन हूंदी आहे त मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त इन कम खे ॾिठो वञे इन कम ते ध्यानु ॾिनो वञे ऐं को अहिड़ो इदारो क़ाइमु कयो वञे भले तव्हां मूंखां ई वॉलंटियरली सर्विसिस वठो एज़ अ ट्रायल बेस रखो ऐं उमेद आहे तव्हां ना उमेद न थींदो हा बिल्कुलु बिल्कुलु सक़ाफ़त खाते जी ॻाल्हि कजे औक़ाफ़ खाते जी ॻाल्हि कजे असांजो जेको खितो रहियो आहे शाहकार सिंध रही आहे 5000 साल पुराणी पंहिंजी तहज़ीब आहे ऐं हूअं बि दुनिया जा रिसर्चर्स अचनि था मोहन जे दड़े खे ॾिसनि था ऐं असां अञा त उते खोटाई न उन तरीक़े सां थी बि कोन्हे का ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाण चाहींदासीं त जंहिं फॉर्म में मौजूदु आहे उन एक्चुअल फॉर्म में रहे उहा शइ वधीक न टुटे न भुरे असां न चाहींदासीं त असांजा जेके विरसा आहिनि उहे असां खां जेको आहे सो इन तरह असांजी अखियुनि जे अॻियां ख़तमु थियनि उन्हनि ते बि कमु थियणु खपे तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त हीउ जेको नृत्य आहे हीउ जेको रक़्स आहे इहो को नंढो कमु न आहे तव्हां दुनिया में ॾिसो त हुनखे केतिरी वैल्यू मिले थी ऐं दुनिया उन जे थ्रू केॾो अॻियां वधे थी परफॉर्मिंग ऑफ आर्ट जे थ्रू जेको आहे सो दुनिया जा मुल्क ॿियनि मुल्कनि सां जेको आहे सो कनेक्ट थियनि था पंहिंजा राब्ता मज़बूत कनि था पर असां वटि उन तरह कमु न थींदो आहे ऐं जेकॾहिं असां वटि इन तरह थोरो कमु थिए त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजा जेके माण्हू आहिनि उन घुटनि मां उन घुट मां उन ॿूसट मां बि निकिरंदा असां वटि घणो कंहिं तरह जेको आहे न उहो उन तरह जो कमु न हूंदो आहे त असांजा माण्हू हिन घुट ऐं ॿूसट मां निकिरी सघनि ईअं ॾिसंदा आहियो फील कंदा आहियो असल में जीअं ॾिसूं असां माण्हुनि खे जंहिं माण्हू खे बि असां ॾिसंदासीं उहो फर्स्ट्रेट आहे ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं इंसानु ख़ुशि थींदो आहे न त ख़ुशीअ जी आख़िरी हदि हूंदी आहे या त माण्हू नचंदे नचंदे ख़ुशि थींदो आहे ऐं उनखां पोइ ख़ुशीअ में ग़म जी ऐं ख़ुशीअ जी हदि आख़िरी त लुड़क ई आहिनि इंसानु ख़ुशीअ में बि रोई छॾींदो पाण त हिस्ट्री में बि पढ़ंदा आहियूं न त रक़्स कंदे कंदे सर बि कलम थींदो आहे त हुनजी ख़बर न पवंदी आहे सो नृत्य जेको आहे सो फितरी अमल आहे जॾहिं तव्हां ख़ुशि थींदा आहियो तव्हां डांस कंदा आहियो झुमर ऐं इवन तव्हां मौसीक़ी ॿुधंदा आहियो जेके माण्हू चवनि था असीं नृत्य कोन कंदा आहियूं हुननि जी आङुरियूं बि डांस कंदियूं आहिनि उन्हनि जो पेर बि डांस कंदो आहे त हीअ फितरी अमल आहे तव्हांखे बुख लॻे थी या तव्हांखे आदत कान्हे इहो तव्हांजी फितरी अमल आहे मालिक तव्हांखे इहा शइ ॾिनी आहे इहा तव्हांजे अंदर में शामिलु आहे नृत्य बि अंदर में शामिलु आहे
राग बि अंदरि में शामिल आहे। इहो त असां हुनखे कैटराइज़ करे छॾियो त बाबा ही कमु हिननि जो आहे, ही कमु असांजो न आहे। ऐं तव्हां ॾिसो मूंखां हिकिड़े कंहिं नौजवान कमेंट कयो, हुन चयो त सूफ़ी कॾहिं नृत्य कंदा आहिनि, त मुंहिंजो बाबा तव्हां कॾहिं बुले शाह खे न पढ़ियो आहे छा, तव्हां मौलाना रूमी खे न ॾिठो आहे छा? रक़्स ऐं नृत्य त सूफ़ी जी विरासत आहे। ऐं जेकॾहिं तव्हां चओ था त सूफ़ी, चलो ठीकु आहे, बाबा बुले शाह ज़ैद घणो शाह हुयो, ठीकु आहे, पाण जेको आहे नृत्य कयूं। ऐं उनखां अलावा जेकॾहिं तव्हां कबीलाई तौर ते जेकॾहिं अहिड़ी सोच रखो था त पोइ तव्हां ॾिसो त तव्हांजा कबीला सभु पंहिंजो कल्चरल डांस कंदा आहिनि। तव्हां बलोचनि खे ॾिसो, हुननि जो पंहिंजो नृत्य आहे, उहो पाण बि कंदा आहिनि शादियुनि विहाउनि में। ऐं इवन असांजो सिंधी झूमर आहे, पंजाबी लुडी आहे, कश्मीरनि जो पंहिंजो डांस आहे, पठाणनि जो अतण आहे, सो बलोचनि जी चाप आहे। ही असां वटि नृत्य असांजी फितरत में मौजूदु हो। जॾहिं बि कबीलनि में का वॾी ख़ुशी थींदी त 100 खां मथे माण्हू गॾु थी करे मच ॿारे हुन ते परफॉर्म कंदा हुया। सो तव्हां कॾहिं बि पंहिंजे पाण खे हुन फितरत खां जुदा नथा करे सघो। बिल्कुलु इंसानु पंहिंजो पाण खे फितरत खां जुदा कॾहिं नथो करे सघे। तव्हां इहा बि ॻाल्हि ॾाढी ख़ूबसूरत कई त असां जेको आहे सो काफ़ी अहिड़ियूं सीरियस पर्सनैलिटीज़, या तव्हां कंहिं वॾे प्रोग्राम में वञो था, उते तव्हां जेको आहे सो उहे पर्सन्स ॾिसंदा आहियो जेके हाई अथॉरिटी ते मौजूदु हूंदा आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी पर्सनैलिटी अहिड़ी हूंदी आहे, जाम सीरियस वेठा हूंदा आहिनि, पर जॾहिं रक़्स थी रहियो हूंदो आहे या म्यूज़िक हूंदो आहे त तव्हां उन्हनि जे हथ खे बि तव्हां मूव थींदे ॾिसंदा आहियो, उन्हनि जे पेरनि खे बि तव्हां मूव थींदे ॾिसंदा आहियो। असांखे रोकणु सेखारियो वियो आहे त असां जेको आहे सो जेको आहे ज़बरदस्ती बीह त वेंदा आहियूं, पर असांजा हथ ऐं असांजा पेर वरी बि जेको आहे सो उन रक़्स जे उन कथक में अची वेंदा आहिनि। अच्छा, मीहोकी जी ॻाल्हि कयमि स्टार्टिंग में, थर मिठी कारूंझर, हिन मींहं जी मौसम में थर घुमंदा आहियो? थर मुंहिंजो कंहिं शूट जे करे वञणु थियो हुयो ऐं उन टाइम ते ॾाढी गर्मी हुई, सो बाक़ी हूअं हिकु ॿ दफ़ा उमरकोट वञणु थियो आहे ऐं बारिशुनि में। ऐं हूअं बि थर मूंखे इलाही ॾाढो वणंदो आहे, छाकाणि त उतां जा माण्हू ॾाढा सादड़ा आहिनि। उतां जा माण्हू, तव्हां थर में वेंदो, असां इस्लाम कोट विया हुआसीं त उतां जो असांखे सामान जॾहिं लाहियूं पिया कंहिं गेस्ट हाउस जे ॿाहिरियां, त हुन चयो त तव्हां बेफ़िक्र थी वञो, तव्हां जेके तव्हां हिते थेलो छॾे बि ॾींदव न, तव्हांजो थेलो केरु खणंदो कोन। मिठी मावेस, मिठीअ जूं गलियूं एॾियूं त साफ़ सुथरियूं, एॾा त बहितरीनु ॾाहा माण्हू उतां जा, उन्हनि जेके असांजूं ख़िदमतूं कयूं, जेको असांखे उन्हनि प्यारु ॾिनो, सो इहा जेका हुतां जी स्पेशलिटी आहे। ऐं हालांकि उन्हनि वटि पाणीअ जो मसइलो आहे तमामु घणो, ऐं जॾहिं बारिश थी पवंदी आहे त उतां जा जेके पखी पखण आहिनि, जानवर आहिनि, उतां जा हरण आहिनि, थरी त चवंदा आहिनि त हरण असांजा थञ भाउ आहिनि, थञ भाउ भेण आहिनि। ऐं उतां जा मोर आहिनि, उन्हनि खे बि पंहिंजो भाउ भेण कंसीडर कंदा आहिनि। उहो थर जी सूंहं आहे, उतां जा माण्हू पाण ॾाहा आहिनि ऐं उहे पंहिंजी फितरत सां मोहबत कनि था। इवन जेको कारूंझर जो मसइलो हुयो त उन ते बि हुननि आवाज़ु उथारियो त असीं कारूंझर खे तबाह कोन करणु ॾींदासीं। कारूंझर सिर्फ़ु कारूंझर हिकिड़ो जबल न आहे, पर उते 100 जीवतूं रहनि थियूं, उन्हनि जो घर आहे ऐं असांजी सूंहं आहे, असांजो आस्थानो आहे। बिल्कुलु उनखे उन ते वार बिल्कुलु बि कंहिं बि सिंधी खे क़बूल न आहे। ऐं सिंध में रहंदड़ कंहिं माण्हूअ खे बि कारूंझर ते मेरी अखि असांजे साम्हूं जॾहिं उहा अचे थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी अखियुनि में ॻुढ़ा अची वञनि था, उहो दर्द पाण सभु महसूसु करियूं था। थर जी ख़ूबसूरती त जेतिरो ॻाल्हाइजे घटि आहे। थर बेहदि ख़ूबसूरत, थर जा माण्हू बेहदि ख़ूबसूरत, थर जा माण्हू मिठा सादा ऐं मिठी जो नालो ई मिठी आहे न, त माण्हू उन ई तरह मिठा आहिनि, माण्हू उन ई तरह सॉफ्ट स्पोकन आहिनि, लविंग आहिनि, काइंड आहिनि ऐं लबैक चवंदड़ आहिनि। तव्हां जॾहिं बि उन्हनि सां कंहिं बि ॻाल्हि ते जॾहिं तव्हां उन्हनि खे मधु कंदव त हू लबैक चवंदा ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे थर वञणु, थर घुमणु। दिलि चवंदी आहे मींहोकी हुजे ऐं थर घुमिजे। बिल्कुलु बिल्कुलु दिलि चवंदी आहे त मींहं वसे ऐं वञी करे थर जे टकरनि ते ऐं वञी करे भिटुनि ते घुमिजे। बिल्कुलु। ऐं छा आहे त जेकॾहिं उते थर में जॾहिं मींहं वसे थो, उतां जी वारीअ ते जॾहिं बूंदूं किरनि थियूं ऐं उनखां पोइ उहा वारी पीए थी पाणी, उनखां पोइ गुलकारी थिए थी, त थर एॾो त वणंदड़ थी वेंदो आहे। ऐं इलाही समूरा माण्हू असांजा सिंध जा होॾे वेंदा आहिनि घुमण जे लाइ, थर खे ॾिसण जे लाइ। सो
ॾिसो सम टाइम वरी कुझु दोस्त ईअं चवंदा आहिनि त यार मींहं त पोइ हिते बि वसंदा न भला लाज़िम आहे भला होॾां वारी ते घुमिजे पर ईअं न आहे सो हर शहर जी हर पंहिंजी स्पेशलिटी थिए थी न हर शहर जी पंहिंजी ख़ुशबू आहे ऐं हर शहर जो पंहिंजो मज़ो आहे आम ॾींहंनि में मिठी घुमो त तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो सुठा माण्हू बि सुठा आहिनि वेलकमिंग आहिनि सुठो लॻंदो आहे पर थर में घुमणु मींहुं ऐं वरी उते जॾहिं मींहुं वसंदो आहे त थर ते हिकु त आर्ट सां मालामाल आहे मींहुं वसंदो त माण्हू बि नचनि था हुते मोर बि नचनि था तव्हांजा रागी बि ॻाइनि था हुते कोयलूं बि ॻाइनि थियूं त हुते मोर बि ॻाइनि था बिल्कुलु त उहो अहिड़ो ज़बरदस्त माहौल थी थो वञे जेकॾहिं तव्हां हुन शइ खे उन नज़र सां ॾिसो त तव्हांखे उहो ॾाढो दिलि खे वणंदड़ लॻंदो बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जॾहिं असां पंहिंजे क़ौमी विरसनि जी ॻाल्हि करियूं था उन्हनि खे कीअं ॾिठो आहे हिन बाबति तव्हां सां ॻाल्हि ॿोल वधीक कंदासीं पर वक़्तु थी वियो आहे साही जो व्यूअर्स असां अॻियां वधंदासीं ब्रेक जी तरफ़ न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ॿुधूं था ऐं हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था सुबुह बहिराण सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अॼु पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान जो मंच जो पंहिंजो मंच जॾहिं प्रोग्राम कंडक्ट कयां पई ऐं रक़्स जी ॻाल्हि हले पई नृत्य जी ॻाल्हि हले पई नेचर जी ॻाल्हि हले पई ऐं उहे माण्हू जेके नेचर लविंग हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ त अॼु प्रोग्राम ॾाढो ख़ूबसूरत प्रोग्राम आहे सूफ़ी सतार असांजा जेके क़ौमी विरसा आहिनि माग मकाननि ते त ॻाल्हाईंदासीं पर अव्हां जा वीडियोज़ जीअं मूं ॻाल्हि कई त तव्हांजे सोशल अकाउंट्स आहिनि असां ॾिसंदा आहियूं कॾहिं तव्हां दरिया ते परफॉर्म करे रहिया हूंदा आहियो कॾहिं तव्हां पंहिंजे स्टूडियो में परफॉर्म करे रहिया हूंदा आहियो कॾहिं उहा त तलवारी हूंदी आहे मुंहिंजो देश मुसाफ़िर खानो असां चवंदा आहियूं ऐं असांजो उहो देश जिते गर्मी बि घणी पवंदी आहे तव्हां उन वारी ते बि परफॉर्म कंदा आहियो जी तव्हांजा जेके बि वीडियोज़ अपलोड थियनि था छा माइंड में स्क्रिप्ट हूंदी आहे पहिरां त इहो आहे जो मूं जॾहिं बि कंहिं बि इशूअ खे ॾिठो आहे त आउं कोशिशि कंदो आहियां त उन ते कीअं ॻाल्हाइजे त जिथे मौक़ो मिलंदो आहे ॻाल्हाइण जो उते ॻाल्हाईंदा आहियूं पर आर्ट आउं सम्झां थो त हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेको इंटरनेशनली यूज़ थिए थो ऐं आर्ट हिकिड़ो पीस आहे अमुन आहे ऐं जेकॾहिं आर्ट जे ज़रिए तव्हां ॾिसो त तव्हांजी जीअं मूं ॻाल्हि कई त कथक हिकु ज़बान आहे स्टोरी आहे जेकॾहिं तव्हां आर्ट जे ज़रिए तव्हां उन शइ खे बयानु करियो था त को बि इशू आहे छा आहे त जेको बि को बि आर्टिस्ट आहे पंहिंजी मौजूदा दौर जी सूरत हाल खे पंहिंजे फ़न मां ज़ाहिर करे जीअं ॾिसो असां वटि जॾहिं अहिड़ो को इशू थींदो आहे असांजा शाइर उहा शाइरी कंदा आहिनि असांजा फ़नकार उन ई कलामनि खे ॻाईंदा आहिनि त आउं चाहींदो आहियां त पंहिंजे नृत्य खे बि आउं उन ई रस्ते ते आणियां ऐं उन ई इशूअ ते जेको आहे मां आवाज़ उथारियां पंहिंजे फ़न मां ई सही ज़बरदस्त कीअं मोट मिलंदी आहे माण्हुनि जी तमामु सुठी ऐं कुझु माण्हू त ईअं चवंदा आहिनि त भला नचण सां सिंध आज़ादु थी वेंदी नचण सां हीअं थी वेंदो छाकाणि त असांजा माण्हू लिटरेचर ऐं अदब खां एतिरो त परते आहिनि उन्हनि माण्हुनि खे इहा शइ ख़बर ई कान्हे त तव्हां हींअर दुनियाई लेवल ते तव्हां ॾिसो ऐं तव्हां जेकॾहिं पढ़ंदड़ आहियो तव्हां बुक रीडर आहियो तव्हां बुक लवर्स आहियो जेतिरो तव्हां मवाद पढ़ंदव ओतिरो तव्हांजो ज़हन खुलंदो चाहे त किताब पढ़ो दुनिया में जेके इंटरनेशनल शयूं जेके थियनि पियूं तव्हां उन्हनि खे ॾिसो तव्हांजो अक़ल ऐं फ़हम कमु कंदो तव्हांखे ख़बर पवंदी त इहे शयूं असां वटि ईअं बि कनि थियूं त कमु त हाणे इहा शइ जेका आहिनि असां वटि वॾो हिकिड़ो जेको आहे सो ख़्यालु आहे ॾाढो वॾो गैप आहे त असां वटि माण्हू सम्झनि ई कोन था इन्हनि शयुनि खे अच्छा असल में न मूंखे ईअं लॻंदो आहे उन्हनि सां पाण सां ज़ुल्म बि आहे बिल्कुलु ईअं आहे नेचर खां एॾो परे आहिनि आर्ट खां एॾो परे आहिनि पंहिंजे कल्चर खां
क़दीमी आसारनि खां हर शइ खां एतिरो परे आहिनि जो हुननि खे पाण ई ख़बर न आहे त असां जेको आहे कहिड़ी पीड़ा में पीड़िजूं पिया। अच्छा, वरी कुझु शयूं ईअं बि आहिनि अदी त कुझु माण्हू वरी सम्झण में नथा चाहिनि। चलो ठीकु आहे, तव्हां हाणे मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि करियां, जेकॾहिं इहा शइ करियां थो मां, उनखां पोइ जीअं असीं हीअं अॼु प्रोग्राम करे रहिया आहियूं, असांखे हज़ारे माण्हू ॾिसी रहिया आहिनि, लखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। त हाणे उन्हनि में कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा जेके मुतफ़िक़ त थींदा। अच्छा, वरी जॾहिं असां उनखे उन ॻाल्हि खे खोले सम्झायूं था, उनजी वज़ाहत करियूं था त इन जो बेनिफिट हीअ थिए थो, उन जे बावजूदि बि उहो माण्हू चवंदा त हिन जूं ॻाल्हियूं पंहिंजियूं आहिनि, ठीकु आहे न, त अहिड़ो कुझु बि कोन्हे। हू पंहिंजे अंदरि उहा तब्दीली आणे ई नथा चाहिनि। त कुझु ज़ुल्म त हुननि सां आहे, असांजे माशरे जो जेको असांजो सेटअप ठहियलु आहे, जंहिं माशरे में असांजी पालना थिए थी, जंहिंमें परवरिश थिए पई असांजी, पर कुझु ज़ुल्म हू पंहिंजे पाण जे मथां बिल्कुलु। छा आहे त जेकॾहिं तव्हां उनखे खुली सोचींदव, जीअं मूं ॻाल्हि कई त तव्हां लिटरेचर पढ़ंदव, दुनियावी लेवल ताईं तव्हां ॾिसंदव त माण्हू छा पिया एक्सप्लोर कंदव, जॾहिं तव्हां पाण जेको आहे सो दकियानूसी मां निकिरणु चाहींदव त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ रस्ता खुलंदा। अच्छा, सूफ़ी सत्तार नौजवाननि खे कीअं ॾिसंदो आहे? नौजवाननि खे मां अॼुकल्ह जेको ॾिसां थो त हिकु त असां इलाही जेको सो इमेच्योरिटी जी तरफ़ वञी रहिया आहियूं। ॾिसो, तव्हां जेको बि कमु करियो था, मां कॾहिं बि ईअं न चाहींदुमि त जेका असां सां गुज़री, जेके असांजे वॾनि कयो, पर हाणे दौरु चेंज आहे, त लाज़िम कोन्हे त जेको तव्हां करे आया त उहो बि तव्हां पंहिंजे ॿारनि खां उहा ई शइ करायो या उहा ई मुशक़त करायो। जेको करणु ॾियो, पर किथे न किथे मां नौजवाननि खे बि इहा शइ चवंदुसि त कोशिशि कयो त तव्हां पढ़ो। जीअं पुठी ॻाल्हि में मूं ॻाल्हि कई त कुझु पढ़ंदो न, तव्हांखे उन शयुनि खे सम्झण जे लाइ जेको आहे सो तव्हांखे मवाद मिलंदो ऐं तव्हां अञा उनखे एक्सप्लोर कंदव। पोइ छा आहे त जेकॾहिं तव्हां उन्हनि शयुनि खे सम्झी विया त पोइ तव्हांजी मेंटेलिटी उन लेवल ते वञी करे कमु कंदी। त हाणे समटाइम ईअं थींदो आहे त ॿारनि सां जॾहिं मुंहिंजी कचेरी थींदी आहे त उते आउं ॿारनि जा ख़्यालात ॿुधंदो आहियां त ॾाढा सुठा हूंदा आहिनि, पर जेॾी महिल उहो ॿार जेॾी महिल मैट्रिक लेवल ताईं 8-10 ताईं वञे थो, संगत साथ सां ॿाहिरि घुमे फिरे थो, उन जा थॉट्स ॿाहिरि जेके असां वटि जेको अॼुकल्ह फैशन तौर ते पंहिंजे पाण खे ॾेखारिणो आहे, त पोइ उन जा जेके थॉट्स जेके आहिनि उहे इंतिहाई जेके आहिनि, ॿुधण खां पोइ अफ़सोस थींदो आहे त छो भला ईअं छाजे लाइ आहे, छा इहा फैशन तौर ते असीं इन्हनि शयुनि खे अपनायूं पिया, त इहा शइ न हुजणु घुरिजे, ईअं न हुजणु खपे। ऐं इन सोच मां निकिरी करे असांखे आर्ट ऐं लिटरेचर ॾांहुं अचणु खपे। अॼुकल्ह जे दौर में पंहिंजो गोल हुजणु खपे, तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो ज़िंदगी जो मक़सदु हुजणु खपे। ऐं असां जेको आहे सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं हिकिड़ो पंहिंजो मक़सदु रखंदा आहियूं त पोइ असां डिस्ट्रैक्ट थियण खां बची वेंदा आहियूं। ऐं उनजे लाइ बि ॾाढो ज़रूरी आहे त तव्हांखे वरी तव्हांजे लाइ पंहिंजे लाइ बि टाइम मिले। उनजे लाइ बेस्ट ऑप्शन इहो ई आहे त तव्हां जेको आहे सो नेचर जे क़रीब वञो, तव्हां म्यूज़िक बि ॿुधो, तव्हां नृत्य खे बि ॾिसो, ऐं तव्हां जिथे जिथे बि आर्ट जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उन्हनि खे बि ॼाणण जी कोशिशि कयो, उन्हनि खे बि सम्झण जी कोशिशि कयो, त पोइ ॿियनि एक्टिविटीज़ खां असां किथे न किथे तमामु घणो दूरि थी वेंदा आहियूं, जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुसीबत न हूंदियूं आहिनि। अच्छा, मैं नायाब की तरफ भी बढ़ना चाहूँगी। नायाब, सबसे खूबसूरत काम आपने क्या समझा है कि मैंने कौन सा किया है, कहाँ पे मैंने बहुत अच्छा परफॉर्म किया है, कहाँ पे मैंने बहुत अच्छी एक्टिंग की है? मैंने परफॉर्म जो किया है ज़्यादा अच्छा, तो जो मेरे लिए ड्रामाज हैं जो मैंने किए, इनमें ज़्यादा अच्छा मैंने परफॉर्म किया, और मुझे खुशी है कि मैंने इन चीज़ों में बढ़ चढ़ के हिस्सा लिया और दिल लगा के, मतलब मेहनत भी की है, याद भी की है और परफॉर्म भी किया, और माशाल्लाह अल्लाह ने इज़्ज़त भी दी है इसमें। माशाल्लाह जी, ज़बरदस्त। अच्छा, जब हम बात करते हैं थिएटर्स की, तो आपने थिएटर्स में भी परफॉर्म किया है, वहाँ पे कौन सी ऐसी स्क्रिप्ट थी, कौन सा ऐसा कोई ड्रामा था जो आप समझती हैं कि मैंने अच्छा किया है? माशाल्लाह सारे अच्छे किए हैं, थिएटर ड्रामे तो बहुत सारे किए हैं, मतलब काफ़ी सारे हो गए। स्क्रिप्ट तो ऐसी कि मैं लाना भूल गई, वरना मैं लेकर आती तो वो मैं दिखाती, सामने शो करवाती कि मैंने कितनी स्क्रिप्ट याद की है और कितने थिएटर ड्रामे किए। तो हुआ था मेरा यहाँ पे ठट्टा वाली साइड पे सजावल में, तो इसमें मैंने किया था परफॉर्म, उधर माशाल्लाह बहुत इज़्ज़त मिली, बहुत अच्छा परफॉर्म किया। तो मतलब अभी भी यहाँ पे शिकारपुर वाली साइड पे गए थे, उसमें मैं बनी थी 15 साल की जो बच्ची होती है स्कूल की ड्रेस पहनते,
तो वो बनी थी, उसमें भी माशाल्लाह मुझे बड़ा अच्छा लगा। वही स्कूल के दिन याद आ गए, लोग कह रहे कि दोबारा स्कूल में लग गई है। मैंने कहा यही समझे वो एक परफॉर्म करे कि बंदा उसी चीज़ में आ जाता है परफॉर्म करते करते। सही, ज़िंदगी जा उहे ॾींहं तव्हां वरी खां जेका न जीअण शुरू करियो था उन आर्ट के फॉर्म में अची करे, ॾाढो ज़बरदस्त। अच्छा नायाब, कोई ऐसा सेंटेंस, कोई ऐसी स्क्रिप्ट जो अभी भी मैं कहूँ कि नायाब कोई सेंटेंस आप बताएं अपनी किसी स्क्रिप्ट का, कोई डायलॉग याद है? डायलॉग तो याद, मतलब अभी अगर आप सवाल करें तो मैं उसमें जवाब दे सकती हूँ। सेंटेंस तो बहुत सारे हर स्क्रिप्ट के हैं, तो अभी वो मतलब चले आप इमेजिन करें जो आपका बहुत ज़्यादा अच्छा आपने जिसमें परफॉर्म किया है, कोई ऐसा एक्ट, उसके कोई डायलॉग हमें बता दें, सुना दें। मैंने अभी जो किया था, हाँ, कोई रिसेंट ही जो अभी रिसेंटली हुआ था, ये जिसमें 15 साल की बच्ची बनी थी, तो इसमें ही था, अम्मा मूंखे स्कूल ना वञिणो आहे, मां मतलब मुझे मथे में सूर आए, मतलब मुझे कहते हैं कि पढ़ने के लिए, तो माँ बेचारी, वो हम गरीब होते हैं तो वालदा कहती है कि आप पढ़ने जाओ, तो वालिद होते कहते हैं कि नहीं मैं पढ़ने नहीं दूंगा, तो मां कहती हूँ कि बाबा को, बाबा तव्हां ईअं ना कजो, मूंखे पढ़ण ॾियो, मूंखे पढ़ण जो शौक़ु आहे, ऐं तव्हां सम्झो था कि न्याणी अल्लाह जी रहमत आहे, तव्हां न्याणियुनि खे ईअं ना चइबो आहे। तो मतलब जैसे एक माँ सिखाती है, वो बच्ची की तरफदारी कर रही है तो बाप नहीं पढ़ाने देता, उस चीज़ पे ये मैसेज था, तो वो मैंने इस पे किरदार अदा किया था। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, उन खां अलावा शहरन में भी असां नायाब शहर के ॾिठो आहे, वो टाइम कीअं रहियो, वो प्रोजेक्ट कीअं रहियो? वो माशाल्लाह वो भी अच्छा रहा। यहाँ पे मेहरान में ही हुए थे, आई थिंक यहाँ सहरे वगैरह भी तो होते रहते हैं, मतलब माशाल्लाह यहाँ पे सहरे भी बहुत खूबसूरती से होते हैं। वो जो पहले ज़माने में आपको पता होते थे सहरे, आजकल तो है कि न्यू जनरेशन है और बहुत कुछ न्यू हो रहा है। बिल्कुल। तो मैं कहती हूँ वो जो पुरानी रिवायात हैं जो घूम फिर के आती है, वो काफ़ी बेस्ट हैं, और मतलब उसमें परफॉर्म करना और वो जो चीज़ें पहले होती थी उस लिहाज से वो ज़्यादा बेस्ट हैं, और उनमें परफॉर्म करना भी अच्छा लगता है। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। सहरा मेहरान टेलीविजन ते हलंदे पाण ॾिठा आहिनि, ऐं उन में नायाब जो जेको रोल रहियो आहे, जेतिरो उनजो इनपुट रहियो आहे ॾाढो ख़ूबसूरत रहियो आहे। ऐं हूअं बि जॾहिं पाण जेको आहे सो सहरनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त वाक़ई में असांखे उहो पुराणो दौर रिवाइंड टाइम हूंदो आहे, मूंखे लॻंदो आहे त उहो रिवाइंड टाइम आहे, तव्हां ॾाढे सुठे तरीक़े सां इंजॉय कंदा आहियो। ऐं शहरी ज़िंदगी में त हाणे जॾहिं तव्हां शादियूं अटेंड कंदा आहियो त उहो बि हिकिड़ो लिमिटेड टाइम हूंदो आहे, तव्हां लिमिटेड टाइम में जेको आहे सो उहो शादी अटेंड करे वरी घर अची वेंदा आहियो, त इहे सभु शयूं ॾाढियूं मिसिंग हूंदियूं आहिनि। इनखे मां त ॾाढो मिस कंदी आहियां, ॾाढो सुठो लॻंदो आहे इन तरह जो जॾहिं माहौल मिलंदो आहे त इंजॉय पाण ॾाढो कंदा आहियूं। अच्छा, सूफ़ी सत्तार, तव्हां सहरनि में कॾहिं कोई कमु कयो आहे? जी जी बिल्कुलु, मेहरान टीवी ते ई असां साईं मुर्तज़ा मजबूर साहब तमामु सुठो कमु कंदा आहिनि। जी बिल्कुलु। ऐं साईं जेको आहे सो यूनिक माण्हू आहे, ऐं हू आउं सम्झां थो त हे माना मूं अॼु ॾींहं ताईं ॾिठो आहे त सहरनि खे रिकॉर्ड कीअं कजे, उन्हनि जी डेकोरेशन कीअं कजे, ऐं मुर्तज़ा मजबूर साहब एॾो ज़बरदस्त सेटअप ठाहींदो आहे त लास्ट टाइम असां जॾहिं हिते सहरा कयासीं, बाक़ाइदगी सां ईअं पियो लॻो रेल शादी आहे, ऐं मूंखे हिकिड़े शहर में पाण घोट करे मूंखे विहारे छॾियूं त इहो जॾहिं मूं स्टेटस रखियो त माण्हू मूंखां पुछंदे यार कॾहिं थियो आहे, असांखे दावत न ॾिनी, मुंहिंजी रिकॉर्डिंग आहे। सो बहरहाल ॾाढो सुठो, शहरनि जो मज़ो ई पंहिंजो आहे। ॾिसो तव्हां अॼुकल्ह असांजी शादियुनि में हाणे जेको आहे सो ॾिसो ॿोलीअ सां कंहिंसां बि कोन्हे, हाणे असांजी शादियुनि में ईअं आहे जो ढोलक वठी ईंदा, बाबा इहो माना जेकॾहिं सिंधी स्पीकिंग हुजो, उर्दू हुजो, असां सभु ज़ातूं हिते रहूं थियूं, रहूं था, त उहे गाना ॻाईंदा आहिनि इंडियन ॿियो टियों ढोल ते, पर जंहिं ॾींहुं महल अची करे असांजियूं इहे शीदियाणियूं, असांजी फ़नकारूं या असांजे ॻोठनि जूं मायूं अची करे दूल ते प्लेट ते चमचो वॼाए सेहरा ॻाए दूल खे, उहो रंग पंहिंजो हूंदो आहे, उहो रंग पंहिंजो हूंदो आहे, ऐं सॼी राति पिया सेहरा हलंदा आहिनि, चांहियूं पयूं हलंदियूं आहिनि, मानी पई हलंदी आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे। सो ईअं हाणे असांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं उन्हनि शइ खे पसंदि कनि था, उन्हनि खे वणे थो इहो रंग, ऐं असांजे वॾनि खे त हीअं वणे थो। त घर में भले असांजो केॾो वॾो को ऑफिसर छो न हुजे, घर में खणी एलीट क्लास जी शादी थिए, पर घर में का अमा पुराणी का पुराणी हूंदी, या अमड़ हूंदी, या पुफी हूंदी, या माउ या भेण, उहा चवंदी सभु तव्हीं पंहिंजा पंहिंजा फ़नकार भले मर्ज़ी ते घुरायो, पर असां ॻाइण जे लाइ असां पंहिंजूं सहरनि वारियूं मायूं ज़रूरु घुराईंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु।
इन खां पाण जेका न उहो अलॻि कोन था थी सघूं ऐं इहे शादियूं इहे सभु रंग जेको आहे सो इन नेचुरल जेको तरीक़ो आहे न इन खां अधूरो आहे सभु कुझु तव्हां जेको बि जीअं तव्हां चओ न एलीट क्लास जो भले माण्हू हुजे उहो जेको बि डेकोरम सां उहो हर शइ हलाए पर इहो पार्ट जॾहिं मिसिंग आहे त उहो लॻंदो आहे त वाक़ई कुझु मिसिंग आहे पोइ गैप महसूसु थींदो आहे। अच्छा ॻोठनि में वञणु थींदो आहे? बिल्कुलु वञणु थींदो आहे, डिफरेंट फील्ड्स जे हवालनि सां ॻोठनि में वञणु थींदो आहे ऐं ॻोठ जे माहौल खे इवन राति बि उते रही पवंदा आहियूं। सुबुह जो नाश्तो ॻोठनि में केतिरो सुठो थिए थो? ॾाढो ज़बरदस्तु, ॾाढो ज़बरदस्तु। ऐं टंडो मोहम्मद ख़ान वियुसि त सुबुह सवेरे जेको आहे सो मूंखे सयूं मिलियूं, उहे जेके घोड़ीअ ते ठहियल हूंदियूं आहिनि सयूं असांजे घर में हथ वारियूं जेके ठहंदियूं आहिनि उहो ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सुबुह जो खाणी हुन जे मथां मखण ऐं खंड बुरकियल ऐं उहा जॾहिं मां खाधी आहे त माना मूंखे त मज़ो अची वियो। असांजी पैकेट वारियूं सयूं सभु विसारजी वियूं। तव्हां घर आयुसि मां मरिया जॾहिं हयाती त मूं चयो मां इहे सयूं ठाहींदा मां चवंदी आहे इहे अटो ॻोहिबो आहे उहो घोड़नि ते ई ठहंदी आहे हिकिड़ी सयूं ठाहिण वारी जेका घोड़ी हूंदी आहे उन में विझिबो आहे अटो त उन मां ठहंदियूं आहिनि। पोइ मूंखे चवंदी तुंहिंजी मासीअ ॾे आहे उहा वठी अचे त भला पोइ तोखे ठाहे ॾियां त मूं छा कयो जां वठी आयसि घर ॾे हेॾियूं सारियूं भरे करे रखियूं अथई। ॻोठनि जो खाइण खाधे जो मज़ो ई पंहिंजो आहे। बिल्कुलु तव्हां बेह खाओ ॻोठ जा, साग खाओ, तव्हां पली खाओ ॻोठ जी, मटरनि जी भाॼी खाओ, इवन तव्हां दालूं सब्जियूं मिक्स थियल खाओ, लस्सी पियो तव्हां। छो त हिते त असां जेको आहे न ओवर कुक्ड शयूं खाई था छॾियूं, उते मीडियम बाहि ते ऐं कुनीअ में जॾहिं रजे थो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो टेस्ट पंहिंजो आहे। काठियुनि जी मानीअ जो टेस्ट पंहिंजो आहे। काठियुनि जी चांहि भली चांहि जो टेस्ट ॾाढो ज़बरदस्त आहे। अच्छा असां हिकिड़ी फील्ड में वियासीं, मूंखे ॾाढी बुख लॻी त उते उन्हनि छा कयो जो मासी जेके आहिनि सो कोली कम्यूनिटी जी हुई त उन्हनि जेको न आलू को विझी रखिया हुन में छेणनि में। अच्छा त उन मां पटाटा कढी उन्हनि जी खल लाथे उनखे कुटी उन में रुॻो ठला लूण ऐं ॻाढ़ो मिर्च ठलो लूण ऐं ॻाढ़ो मिर्च उन विझी ॾिनो पर छा त हुन में ज़ाइक़ो हुयो ज़बरदस्त तरीक़े सां। उहे शयूं असांखे शहर में कोन थियूं मिलनि। बाक़ी ॻोठ जी जेतिरी सादी मानी टमाटा सावा मिर्च धाणा तव्हां कुटे खाओ उन में थोरो सो लूणु विझी लाजवाब लाजवाब वाक़ई तव्हां सही पिया चओ। ऐं उहो टेस्ट जेको आहे न तव्हां जेतिरो बि फूड ऑर्डर कयो उहो टेस्ट तव्हांखे कोन मिलंदो। व्यूअर्स वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था सुबुह में। व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में जॾहिं बि दुनिया जी ॻाल्हि थींदी आहे, दुनिया जी तरक़ी जी ॻाल्हि थींदी आहे, तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी ॻाल्हि थींदी आहे त टे शयूं वाज़े सम्झ में ईंदियूं आहिनि त एजुकेशन खे प्रियोरिटी मिली आहे ऐं सिहत जा इदारा उन्हनि ते कमु कयो वियो आहे ऐं ट्रांसपोर्ट ते कमु कयो वियो आहे। बेसिक नीड्स आहिनि ऐं बेसिक नीड्स पूरियूं कयूं वयूं आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान जो ज़हन घणो थकिजंदो कोन आहे। नंढी नंढी ज़रूरत खे पूरो करण जे पोयां इंसानी ज़हन थकिजी पवंदो आहे। स्टेट जॾहिं ज़िमेदारी खणंदी आहे ऐं बेसिक सहूलियतूं फ़राहम कंदी आहे माण्हुनि खे त माण्हुनि जा ज़हन एक्टिव हूंदा आहिनि। जॾहिं ज़हन एक्टिव आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो कमु उनजी एजुकेशन ते आहे त उहो अॻियां वधे थो, कॉम्पिटेंट थिए थो ऐं दुनिया सां मुक़ाबिलो करे थो, दुनिया जी तरक़ियुनि खे ॾिसे थो ऐं उनखां वधीक जेको आहे सो चाहे थो त असां शाहकार बणिजूं ऐं उहे क़ौमूं शाहकार बणिजनि बि थियूं, नयूं इजादात बि थियनि थियूं ऐं उहे क़ौमूं जेको आहे सो इकॉनमी जे हवाले सां बि ॾाढियूं रिच दुनिया में ॼातियूं ऐं सुञातियूं वञनि थियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू कमु कंदो त उहो पंहिंजी इकॉनमी में कॉन्ट्रीब्यूट करे रहियो हूंदो आहे। उन ई तरह जॾहिं क़ौम जा नौजवान कमु करे रहिया हूंदा आहिनि, ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि ऐं हर फ़र्दु ख़ूबसूरत अंदाज़ में इनपुट ॾेई रहियो हूंदो आहे त उतां जी इकॉनमी ॾाढी स्ट्रॉन्ग थींदी आहे। सूफ़ी सत्तार प्रोग्राम में मौजूदु आहे। सूफ़ी सत्तार पाण क्रियोग्राफर आहे ऐं उनखां अलावा पंहिंजी अकेडमी हलाए थो। क्रियोग्राफर चवणु जेको आहे सो शायदि आसानु आहे पर उनजो कमु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हर शइ खे संभालणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, हर शइ खे सम्झणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सूफ़ी सत्तार मां तव्हां खां ॼाणणु चाहींदमि त ठीकु आहे तव्हां पंहिंजो कमु त करियो पिया ऐं उहे नौजवान जेके तव्हां वटि अचनि पिया सिखनि बि पिया, पर गॾोगॾु एजुकेशन केतिरी ज़रूरी आहे? एजुकेशन इंतिहाई ज़रूरी आहे
असां वटि हिकिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था त पढ़ी लिखी असांखे छा करिणो आहे, कहिड़ो असांखे नौकरियूं मिलंदियूं। पर मां तव्हांखे ॿुधायां त पढ़ी लिखी सिर्फ़ु नौकिरी कोन वठिबी आहे। पढ़ण लिखण खां बाद में तव्हांखे शऊर ईंदो आहे ऐं तव्हांखे ॻाल्हाइण जी ख़बर पवंदी आहे, तव्हांखे दुनियादारी जी ख़बर पवंदी आहे, तव्हांखे उथण वेहण जी ख़बर पवंदी आहे, तव्हांखे पंहिंजे राइट्स जी ख़बर पवंदी आहे। त तालीम ज़रूरी आहे हिन दौर में। बिल्कुलु। कोरियोग्राफी जॾहिं असां वर्ड इस्तेमालु कयूं था, केतिरो इहो ॾुखियो आहे हर शइ खे संभालणु, हर शइ खे ॾिसणु? कोरियोग्राफी ॾुखियो आहे कमु, छाकाणि त ही उहा शइ आहे जेका शइ तयारु कान हूंदी आहे। तव्हांजे लाइ उहा शइ रेडी कान्हे। तव्हांखे हिकिड़ो टास्क मिले थो, उन ते तव्हां पंहिंजी क्रिएशन ॾेखारियो था, तव्हां उहा शइ क्रिएट कंदव। राग कहिड़ो आहे, ताल कहिड़ो आहे, उन म्यूज़िक जो समाज छा आहे, उहो म्यूज़िक कहिड़ो आहे, उनजी शाइरी कहिड़ी आहे। हाणे छा आहे त उन ते बि ईअं न आहे त तव्हां वटि 100 स्टेप आहिनि ऐं तव्हां उन्हनि मां चूंड करे रखी छॾींदो, ईअं बि न आहे। स्टार्ट खां वेंदे आख़िर ताईं तव्हां उनजी स्टोरी ॾिसंदा, उनखां पोइ उन में उन जे ठल ते वरी उन जे विच में म्यूज़िक आयो, वरी शेर आयो, वरी उन ते डिफरेंट जेका आहिनि सो तव्हांजा स्टेप हूंदा। पर स्टेप बि उहे हूंदा जेके सीक्वेंस सां अचनि। जीअं हिकिड़ी चेन आहे कड़ीअ सां गॾु ॿी कड़ी, जेकॾहिं कड़ीअ में सभु कड़ियूं हिकु जहिड़ियूं हुजनि, विच में असां गोल रिंग विझी छॾियूं त उहा अटपटी लॻंदी, त उहो उनजी सीक्वेंस बि सुहिणे नमूने सां हुजे, वेंदे आख़िर ताईं शुरू थिए ऐं सुहिणे नमूने सां वरी ख़तमु थिए। त इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। ऐं इन में तव्हांखे थोरी घणी राग जी, लय जी, ताल जी हाव न हुजे। उनखां पोइ तव्हां वटि जेको जेतिरी बि कलेक्शन हूंदी आहे, जेतिरो तव्हां वटि मवाद गॾु थियलु हूंदो आहे, जीअं असां कंहिं सुठे किताब वो चवंदा लोग लिख रहे हैं, चाहिए लोगों को पढ़ना। तव्हां जेकॾहिं पढ़ंदव त पोइ तव्हां सुठो लिखंदव। हाणे जेकॾहिं तव्हां सुठा सुठा इंटरनेशनली जेके बि आर्ट जा पीसिस आहिनि, मवाद आहिनि, उहे तव्हां ॾिसंदव, उनखे सम्झंदव, उनखे बार बार ॾिसंदव, तव्हांजी इहा रिसर्च आहे। उनखां पोइ तव्हां वटि सॼो मवाद गॾु आहे त तव्हां एटलीस्ट सुठी हिकिड़ी त तव्हां का सुठी कोरियोग्राफी करे सघो था। त इहो सॼो आहे कमु रिसर्च जो, ध्यान जो, यादगिरीअ जो, महिनत जो। ऐं पोइ जेॾीमहिल तव्हां उहो तव्हां ऐं कोशिशि इहा रहे त इहो मुसलसल इन शइ खे जारी रखिजे। लर्निंग तव्हांजो प्रोसेस, तव्हां नयूं नयूं शयूं ॾिसो, नयूं नयूं शयुनि खे नोट करियो, उन्हनि खे पाण वटि सेव करियो। हा, त पंहिंजो एक्सपीरियंस तव्हांजो वधंदो उन सां। ज़बरदस्त। ऐं जेके सुठी शयूं उनखे कलेक्ट करियो, उनखां पोइ तव्हां जॾहिं पंहिंजो कमु कयो था, उन पंहिंजी प्रेज़ेंटेशन सुहिणे नमूने सां ॾियो। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा, कोरियोग्राफर दुनिया में कीअं ॾिसो था, कीअं कमु कनि था? को अहिड़ो कोरियोग्राफर जंहिंखे तव्हां बि फॉलो कयो हुजे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असांखे इंस्पिरेशन बि त मिली रही हूंदी आहे न। बिल्कुलु बिल्कुलु। मुंहिंजे लाइ जेको आहे सो बहितरीनु कोरियोग्राफर पाकिस्तान जो ई मां नालो खणंदुसि। हूअं त इंटरनेशनली आर्टिस्टनि जी जेका बाउंड्री न हूंदी आहे, पर जेकॾहिं असां सूफ़ी नृत्य खे ॾिसूं, असांजी सिंधी जेका सूफ़ी रागी आहिनि, ॿिया टिया, उन्हनि जी बजट अलॻि आहे। ऐं जेकॾहिं तव्हां उहो ई रंग तव्हां ॾिसो, मिसाल जे तौरु कोक स्टूडियो या ॿियो वग़ैरह, उन्हनि जे वरी साज़ थोरा अलॻि आहिनि। असांजे कम खे तबलो, बाजो ऐं ढोलक, चंग, बोड़ींदो, पावा, इहे सभु असांजा साज़ आहिनि जिन खे असीं उन्हनि में असां फोक असांजा आर्टिस्ट जेके आहिनि असांजा उहे परफॉर्म कनि था। पर हुननि ॾे वरी डिफरेंट एडवांस जेके उन्हनि वटि इंस्ट्रूमेंटल आहिनि, जिन ते हू पंहिंजी करे कंपोज़िशन म्यूज़िक जी, ऐं उन तरीक़े सां राग कनि था। उन ते जेका कोरियोग्राफी कनि था वहाब शाह, उहो पाण उन जा मूं काफ़ी परफॉर्मेंसिस ॾिठा आहिनि। जेके बि मूं परफॉर्मेंस उन जा ॾिठा हूंदा 5-6, पर हुननि लाजवाब हुन ते कोरियोग्राफी कई आहे। त बाक़ी ॿिया तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो फ्लेवर आहे। ऐं मैडम शीमा आहे, सर खुरमताल आहे, गनी आहे, मैडम निगत चौधरी आहे। सो हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो रंग आहे। ऐं मां पंहिंजी ॻाल्हि करियां त मुंहिंजो पंहिंजो रंग आहे। नो डाउट, नो डाउट। त हीअ मुंहिंजे लाइ मोज़िस बि आहिनि ऐं उन्हनि खे उहा शइ सम्झ में अचे थी, छाकाणि त पाण इंटरनेशनली कमु कनि था, डिफरेंट कंट्रीज़ में वञी करे उते सूफ़ीज़म खे फैलाइनि था, उते पाण बि परफॉर्म कनि था। बाक़ी ॿिया त तमामु सुठा असां वटि आर्टिस्ट मौजूदु आहिनि। अच्छा, उहो चयो वेंदो आहे त
असांजी मंज़िल अञा बि अॻिते, सो सूफ़ी सत्तार पंहिंजी मंज़िल खे किथे ॾिसे थो? सॼी उमिरि कमु ई करिणो आहे ऐं छा आहे त मां ईअं नथो चाहियां त मुंहिंजी हीअ मंज़िल आहे। जेकॾहिं फुल स्टॉप लॻी वेंदो त किताब ख़तमु थी वेंदी। फुल स्टॉप त तव्हांजी ज़िंदगीअ जे हितां ख़तमु थियण खां बाद जेको आहे सो उहा शइ, छो जो आर्ट अहिड़ी शइ आहे जेका तव्हां सां गॾु ईंदी आहे, तव्हां सां गॾु वेंदी आहे। सो आउं चाहियां थो त सॼी उमिरि कमु करियां ऐं हिन जो नशो ई पंहिंजो आहे। आर्टिस्ट सभु शइ छॾे सघे थो, हीअ शइ नथो छॾे सघे। सही पिया चओ, बिल्कुलु। माधुरी दीक्षित चवंदी आहे त इहे डांस जेका आहे न उहा अहिड़ी ख़तरनाक ज़ंजीर आहे जंहिंजे पेर में अची वञे न सॼी उमिरि पेर मां कोन निकिरंदी आहे। सो जेके छॾे था ॾियनि, मूंखे ॻाल्हि नथी सम्झ में अचे कीअं माण्हू फन खां ॿाहिरि, पाणी मां जेकॾहिं मच्छी तव्हां कढंदव ॿाहिरि फथकी मरी वेंदी हली। बिल्कुलु। त असां जेकॾहिं केॾा बि फ्रस्ट्रेट हुजूं, केॾियूं बि दुनिया जी तकलीफ़ूं हुजनि, जॾहिं आर्ट सां गॾु हूंदा आहियूं उन सां इश्क़ आहे, हुन सां मोहबत आहे। ऐं पोइ आउं सम्झां थो त मुंहिंजी मंज़िल का बि कोन्हे। हीउ सॼो सिलसिलो जेसीं आहियूं ऐं पंहिंजे लाइ कमु करियूं, पंहिंजी सोसाइटी लाइ कमु करियूं, पंहिंजी ॿोलीअ जे लाइ कमु करियूं ऐं जेतिरो थी सघे त हिकु अहिड़ो मवादु छॾे वञे। मुंहिंजी हमेशह इहा हूंदी आहे त ताहिरा मां सोचींदो आहियां त जेका मूंखे नॉलेज मिली आहे, पंहिंजो NCA जा आर्टिस्ट काफ़ी दोस्त या USC जा काफ़ी नौजवान जेके हुते शागिर्द पढ़नि था आर्ट यूनिवर्सिटीज़ में, हू ईंदा आहिनि त मूंखां कचेरी कंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि त सूफी भैया हम अगर कोई रिकॉर्डिंग कर लें तो कोई इशू तो नहीं है, त उहे डिफरेंट सवाल कंदा आहिनि हिन हवाले सां। त आउं चाहियां थो त जेको आहे सो इन कम खे जेतिरो सर्व करे सघूं, जेतिरी सुठी सुठी नॉलेज, सुठो सुठो कमु ॾेई सघूं, छाकाणि त हिकिड़ो आर्टिस्ट ॾिसिजे थो नृत्य कंदे सिर्फ़ु, जेकॾहिं उहो उनखे एक्सप्लेन करे उन सां रिलेटेड शयूं ॿुधाए त उहो ॾाढो सुहिणो थी वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। पोइ ॾिसण वारे खे बि मज़ो ईंदो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, सूफ़ी सत्तार खे कंहिं कोरियोग्राफर सां कमु करण जो मौक़ो मिले ऐं तव्हांखे चयो वञे त तव्हां कंहिंखे चूज़ कयो, तव्हांजो फेवरेट कोई अहिड़ो कोरियोग्राफर जंहिंसां तव्हां कमु करणु चाहियो, छा नालो वठणु चाहींदव? वाह शाह। वाह, ज़बरदस्त। तव्हांजो पसंदीदा रंग? मुझे पसंदीदा रंग कारो। कारो। सहर, आपसे भी पूछना चाहूँगी, नायाब सहर, कौन सा कलर फेवरेट है आपका? मेरा पिंक। पिंक फेवरेट है। नायाब सहर, ये भी पूछना चाहूँगी आपसे कि अगर आपको काम करने का मौका मिले और आपको कुछ एक्ट्रेस बताया जाए, आपको कहा जाए कि आप खुद चूज़ करें, कौन सा चूज़ करेंगी? मसला एक्टर तो काफ़ी हैं जो फेवरेट जिसके साथ आपकी ख्वाहिश हो कि मैं काम करना चाहती हूँ। मतलब कोई से भी उर्दू चैनल से ही आपको बता सकती। जी जी। हाँ, तो माशाल्लाह जो सीनियर अदाकार हैं उनके साथ जैसे मैं करना मुझे शौक़ है। तो इसमें तो बहुत सारे आर्टिस्ट हैं, मैं एक का नाम नहीं ले सकती। जो पुराने आर्टिस्ट थे ना, उनमें से तो जो थे जो अच्छा काम करते थे, मुझे अगर मौका मिले तो मैं उन्हीं के साथ काम करना चाहिए। सही, ज़बरदस्त। अच्छा, सूफ़ी, तव्हांखे जेकॾहिं घुमण जे लाइ चांस मिले ऐं तव्हांखे पाण चयो वञे त तव्हां चूज़ कयो त केॾे वञणु चाहींदव, त छा चूज़ कंदव? ईअं त मां त चाहींदो आहियां सॼी दुनिया घुमां ऐं खणी किथे बि मां घुमां। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सॼे पाकिस्तान में वञणु थींदो आहे इवेंटनि जे हवाले सां, पर जेको मज़ो असांजे पंहिंजे सिंध में आहे, पंहिंजे माण्हुनि जे विच में आहे, पंहिंजे घर में आहे, पंहिंजे बचनि सां आहे, तव्हां सम्झां थो धरतीअ में उहा सभिनी खां वधीक ख़ूबसूरत जॻह आहे जिथे तव्हांखे पंहिंजा मिट माइट आहिनि, तव्हांजा बचा मौजूदु आहिनि। सही सही। अच्छा, भला कुझु सुठो पचाए बि वेंदा आहियो? जी बिल्कुलु। छा सुठो पचाईंदा आहियो? कुकिंग मां कंदो रहंदो आहियां ऐं घर में बि जेको आहे सो काफ़ी एक्सपीरियंस कंदो रहंदो आहियां ऐं चांहि जो मां शौक़ीन आहियां, चांहि मां पाण ठाहींदो आहियां ऐं कुकिंग में काफ़ी शयूं ठाहींदो आहियां। ज़बरदस्त। नायाब, आप क्या अच्छा बना लेती हैं? मैं क्या अच्छा, मेरे मतलब जो फेवरेट है ना, जो बच्चों का और जो रिश्तेदारों में जो पसंद करते हैं, दाल चावल, बिरयानी और चाय, ये तीन चीज़ें सबको पसंद है। आएंगे तो कहेंगे कि मतलब आप ही बनाओ अपने हाथों से। बच्चे भी यही कहेंगे कि मम्मा की दाल चावल आप अपने हाथ के बना के दो, बिरयानी भी अपने हाथ की बना के दो, चाय भी। ये तीनों चीज़ें तो मतलब मोस्ट है हमारे खानदान में, तो कि जो भी आता है कि यही मुझे कहते हैं कि यही बनाएगी और कोई नहीं। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा सूफ़ी, उन खां अलावा अव्हां पंहिंजो पाण खे केतिरो वक़्तु ॾींदा आहियो? किथे वञिणो हूंदो आहे त छा चाहींदा आहियो त मुंहिंजा साथी मूंसां गॾु हलनि, या स्पेसिफिक पाण ई चाहींदा आहियो त इंडिविजुअली मूंखे पंहिंजे लाइ वक़्तु मिले? मुंहिंजी तबियत में इहा शइ शामिल रही आहे त मां कॾहिं बि कंहिं ते डिपेंड न आहियां कंदो ऐं मां अकेलो निकिरी वेंदो आहियां ऐं इवन अकेलो बि वेहंदो बि आहियां। मुंहिंजो तक़रीबन टाइम पंहिंजे पाण सां गुज़रंदो आहे
ऐं जेकॾहिं को दोस्त अची थो वञे को सुरीलो त उन सां कचेरी थींदी आहे, न त कुझु सिलेक्टिव माण्हू आहिनि जिन खां मां चाहींदो आहियां त मां उन्हनि खां टाइम वठां, उन्हनि सां गॾु वियां, उन्हनि सां कचेरी करियां, पर उन्हनि सां बि डेली बेसिस ते मुलाक़ात नथी थिए। पर कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी आहे ऐं ज़िंदगी में हुजण बि ईअं खपे। तव्हां अकेला रहो ऐं जाॾे बि तव्हां समटाइम हेॾा निकिरां त हाणे मूंसां गॾु 4 दोस्त हुजनि। इवन प्रोग्राम बि हूंदो आहे न, पंहिंजो थेलो पाण खणी वेंदो आहियां। उते मूंखे हाणे इहा सोच में हूंदी आहे शइ त यार हीअ मां बैग रखंदुमि, पोइ कपिड़ा कीअं चेंज थींदा, केरु मूंखे ड्रेसिंग चेंजिंग रूम में कपिड़ा पहुचाईंदो, सभु शयूं पाण मैनेज कंदो आहियां, पाण मेकअप कंदो आहियां ऐं जिॾां बसि दिलि चवंदी आहे ऐं अकेलो पाण निकिरी वेंदो आहियां। ज़बरदस्त। इवन शाम जे टाइम ते चांहि पीअण जे लाइ बि अकेलो निकिरी वेंदो आहियां। माण्हू दोस्त वठी करे कंहिं होटल ते वेहंदा आहिनि, मूंखे वञिणो हूंदो आहे अगरि अलमंज़र ते, त पाण अकेलो निकिरी वेंदो आहियां। सही, ज़बरदस्त। अच्छा, हैदराबाद में का अहिड़ी जॻह जेका जिथे तव्हांखे वेंदे सुकून मिलंदो हुजे, जीअं तव्हां अलमंज़र जी ॻाल्हि कई, इवनिंग टाइम हुजे या मींहुं की हुजे त ॾाढो असांखे सुठो लॻंदो आहे वञणु, कोई अहिड़ो प्लेस जेको हमेशह ई फेवरेट रहियो हुजे इन हैदराबाद? सिंधु। ज़बरदस्त ज़बरदस्त। सिंधु जो ही किनारो हुजे या उहो किनारो हुजे, चाहे कोटड़ी हुजे या जामशोरो हुजे, इन जे आसपास में काफ़ी कैफ़ेज़ आहिनि ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे। ज़बरदस्त। अच्छा, लास्ट में पुछंदा आहियूं, कमेंट्स बि वठंदा आहियूं, सुबुह महिरान में ईंदे कीअं लॻंदो आहे? तमामु घणो सुठो, ऐं हीअ उहो प्लेटफॉर्म आहे जिथे तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघो था ऐं तमामु सुठो सुबुह महिरान कमु करे रहियो आहे। छाकाणि त सुबुह सवेर जेकॾहिं तव्हांखे सुठनि ख़्यालनि वारो माण्हू मिली वञे ऐं तव्हां उन्हनि जी हिकिड़ी कंहिं ॻाल्हि मां कुझु सिखी वठो, त हिते महिमान अचनि था त कुझु शयूं पंहिंजो पाण बि ॿुधाइबो, कुझु शयूं तव्हां खां बि सिखिबो, कुझु शयूं जेके आयल महिमान आहिनि उन्हनि खां बि सिखिबो। सो ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहियो आहे सुबुह महिरान। बाक़ी हूअं त खोड़ सारा प्रोग्राम थियनि था, पर इन अहिड़े प्रोग्राम जी असांखे इंतिहाई ज़रूरत आहे, छाकाणि त इन में उहो फ्रूटफुल आहे, नॉलेजफुल आहे प्रोग्राम। बसि कोशिशि हूंदी आहे त ख़ूबसूरत तरीक़े सां कमु करे सघिजे, जंहिंमें पूरो साथ असांजी टीम मेंबर्स जो मौजूदु हूंदो आहे। मुर्तज़ा मजबूर साहिबु ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त असां हमेशह जेको आहे सो जेको बि प्रोग्राम, जेको भी मैसेज असांजे थ्रू अॻियां ताईं पहुचे वो जीअं तव्हां चयो त फ्रूटफुल हुजे। जी नायब सर, आपके कैसा लगा सुबह मेहरान का प्रोग्राम, आपके लिए कैसा रहा? माशाल्लाह बहुत अच्छा, यहाँ के मतलब काफ़ी कुछ सुनने को सीखने को भी मिलता है, और यहाँ पे आए हैं, पहले भी सेरे में आए हैं तो माशाल्लाह काम बहुत अच्छा लगा। और ये है कि छोटे होते थे जब से हम मेहरान को देखते आ रहे हैं, मेहरान चैनल जब देखना है, कोई सॉन्ग आ रहा है, कोई ड्रामे आ रहे हैं, बड़ी शौक से देखते थे। तो अब देखने के आज हम उसी जगह पे बैठे हुए हैं कि आज हम आप लोगों से गुफ्तगू कर रहे हैं और इधर बैठे हुए साथ हैं, तो बहुत अच्छा लगा कि मतलब थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। थैंक यू सो मच, तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं डेफिनेटली तव्हांजी मौजूदगी में प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। नाज़रीन, मूंखे ॾींदो इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।